बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम सुबह बखैर गुड मॉर्निंग आऊं तव्हांजो पंहिंजो मेज़बान इरशाद जागीरानी तव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सलाम संद में हाज़िर आहियां। उम्मीद आहे तव्हां बिल्कुलु ठीकु ठाक हूंदो, ख़ैरियत सां हूंदो, मज़े में हूंदो। दिलि सां दुआऊं कंदा आहियूं ऐं तव्हांजी दुआउनि जे तोफ़ील असीं बिल्कुलु ठीकु ठाक आहियूं, ख़ैर ख़ैरियत सां आहियूं ऐं तव्हां बि नोबना हूंदो, चाक चङा भला हूंदो न आहे त दिलि सां दुआ करण जो सिलसिलो छॾियो न आहे। इनशाअल्लाह अनक़रीब तव्हांजे अंगणनि ते बि जमाला ईंदा। पर हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे चवां थो, उहा इहा आहे त पंहिंजी साख बरक़रार रखो, तव्हांजा कम सभई निबिरी पवंदा। मार्केट में हलंदी आहे साख, मुहबत में हलंदी आहे साख। साख उहा नथो खणा, उहा नथो चवां जेका साख खणबी आहे। साख जो मतिलबु आहे एतबार जेको आहे न, सो इहा ज़रूरी आहे। कारपत जंहिंखे पाण चऊं था त उहा इंतिहाई लाज़मी आहे। जेकॾहिं तव्हांजी कारपत, तव्हांजो करैक्टर ठीकु आहे, किथे बि जेकॾहिं को कारोबार कयो था, वापारु कयो था या कंहिंसां प्यारु कयो था, सभिनी शयुनि में इहा साख ज़रूरी आहे। तव्हां कमिटेड थी वञो, तव्हां दिलि सां जेको बि कमु कयो था उहो कयो। ऐं जेकॾहिं तव्हां किथे बि थोरा हेॾे होॾे थी वेंदव त पोइ मार्केट मां तव्हांजी साख मुतासिर थींदी ऐं पोइ तव्हां सां को कार वहिंवार न कंदो। सभई जेकी बि तव्हां वॾा कारोबारी हज़रात बि ॾिठा हूंदा या जेकी बि दुनिया जा कामयाबु तरीन माण्हू तव्हां ॾिठा हूंदा, उहे सिर्फ़ु इन जे करे कामयाबु थिया आहिनि त हुननि पंहिंजे प्रोडक्ट जो मयारु न किरायो, उन्हनि पंहिंजो मयारु न किरायो। हिकिड़ी ज़ुबान हिकिड़ी ॻाल्हि हूंदी आहे ऐं तंहिंजे करे उहा शइ विकिरो बि थी वेंदी आहे ऐं माण्हू तव्हां सां लह विचड़ में ईंदा आहिनि, तव्हां जूं शयूं बि वठंदा आहिनि, तव्हां सां पूरो जेको बि आहे सिलसिलो हिकिड़ो जंहिं बि तरीक़े जो हुजे उहो जुड़ी पवंदो आहे। सो इहो ज़रूरी आहे। बाक़ी हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे हिन सां गॾु ॿी बि एड कंदा हलूं त एतबार जंहिं माण्हू ते तव्हां कयो था, रिस्क खणो था, ठीकु आहे, एतबार बि तव्हां कयो था, तव्हांजे एतबार ते पूरो को लहे थो त वेल एंड गुड। जेकॾहिं नथो लहे एतबार ते पूरो, ख़ुदा न ख़ास्ता, त ॿिए भेरे हुन ते एतबार न कजे त बहितर आहे। मां कल्ह मुस्तनसर हुसैन तारड़ साहिब जो हिकिड़ो किताबु पियो पढ़ियो, उन में हिकिड़ो ॾाढो सुठो हिकिड़ो जुमिलो लिखियलु हो कंहिं हिकिड़े सिफ़े ते, हिकिड़ी कंहिं कहाणीअ जी पेरा हुई। उन में लिखियलु हो त जेकॾहिं तव्हां ॿीहर कंहिं माण्हूअ ते एतबार कयो था त उहो एतबार ईअं ई आहे त उन माण्हू खे तव्हां भरियल बंदूक ॾेई छॾियो ऐं उनखे चओ त यार हे वरी हलाइजांइ, हिकिड़ी गोली मिस थी वई, हाणे ॿीहर हणो मूंखे। इहो ईअं ई आहे। सो ॿीहर जेकॾहिं आज़मायल खे आज़माए, चवंदा आहिनि हूअं बि न आज़माइजे त बहितर आहे। हिकिड़ो भेरो जेकॾहिं कोई एतबार ते पूरो नथो लहे त साइड थी वञो त बहितर आहे। पर जेकॾहिं को ऑप्शन तव्हां वटि न आहे, मजबूरी आहे उन माण्हू खे रखणु या उन माण्हू सां को तालुक़ु वापारी या कुझु बि, त उनखे वरी तव्हां हिकिड़ी वार्निंग ॾेई सघो था त यार पहिरियां तो हीअं कयो आहे, पहिरियां तुंहिंजे करे मूंखे घाटो पियो आहे, हाणे जेकॾहिं ईअं कंदे त बिल्कुलु ई असां कट थी वेंदासीं हिक ॿिए खां। सो हिकु त न कजे ऐं जेकॾहिं कजे त पोइ इहा वार्निंग ज़रूरु ॾिजे। अॼोके प्रोग्राम जा रंग कहिड़ा आहिनि उन हवाले सां तव्हां सां ॻाल्हाईंदासीं। कचहरी ॾाढी ज़बरदस्त थींदी, पर इन खां पहिरियां तव्हांखे ॿुधायां त अॼु सिहत जो आलमी ॾींहुं आहे। जीउ ख़ुशि त जहान ख़ुशि चवंदा आहिनि ऐं तंदुरुस्ती हज़ार नेमत आहे। नंढपण खां पाण किताबनि में पढ़ंदा आहियूं, तंदुरुस्तु आहियो, ठीकु आहियो, बहितर आहियो त पोइ ज़बरदस्तु आहियो ऐं मस्तो मस्तु आहियो। घणा माण्हू मां ॾिठा आहिनि जेकी पंहिंजी सिहत जो ख़्यालु न रखंदा आहिनि, केयर न कंदा आहिनि। बाबा कमायो था, सिहत जो ख़्यालु रखो। जेकॾहिं सिहत ई सुठी न हूंदी त पोइ इहो कमाइणु बेफ़ुज़ूल हूंदो ऐं तव्हां जेकॾहिं घर वेहिजी वेंदव ऐं तव्हां जेकॾहिं सफ़ा लाचार थी पवंदव, बीमार थी पवंदव त पोइ जेका तव्हांजी थोरी थकी इनकम आहे इहा बि रुकिजी वेंदी ऐं तव्हां ख़ुदा न ख़ास्ता अला ख़ैर करे कंहिंजे अॻियां हथु टंगण जहिड़ा थी वञो। सो कॾहिं कॾहिं पंहिंजो पाण ते बि ध्यानु ॾींदा कयो, पंहिंजो पाण ते बि थोरो फोकस कंदा कयो, पंहिंजे लाइ बि टाइम कढंदा कयो। इलाही मां माण्हू ॾिठा आहिनि जेके सिर्फ़ु कमु कंदा आहिनि, कमु 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 चवंदा आहिनि यार मानी खाइण जो टाइम न आहे, यार मूं पाणी न पीतो आहे, मां बसि अॼु ॾाढो मतिलबु बिज़ी शेड्यूल हुयो मुंहिंजो। यार ही कम पिया थींदा। पंहिंजी सिहत जो ख़्यालु रखो, पहिरियां पंहिंजो पाण खे सुञाणो, पहिरियां पंहिंजी केयर कयो, उनखां पोइ तव्हां ॿियनि मामलनि खे ॾिसी वठो। हूअं बि अॼुकल्ह त कोविड जी सूरत हाल तमामु घणी तेज़ीअ सां उनजी लहर वरी टीं बि अची वई आहे। हूअं बि पाण हिक ॿिए जी केयर कयूं था, पंहिंजी केयर कंदो त ॿिए जी केयर थी वेंदी। पर हूअं बि ओवरऑल जेके ॾिसिजे त इलाही बीमारियूं आहिनि, इलाही शयूं आहिनि जेकी तव्हां असांजे वजूद खे डिस्टर्ब कंदियूं आहिनि। सो इन खां पहिरियां जो तव्हां असां डिस्टर्ब थी वञूं, टाइम ते सुम्हिजे, टाइम ते उथिजे, टाइम ते मानी खाइजे ऐं हरू भरू जी लाचारी न ॾेखारिजे त यार मां ही कमु हुयो इन करे मसरूफ़। कम दौरान बि कुझु पाण खाई सघंदो। इलाही माण्हू तव्हां ॾिठा हूंदा जेकी कम दौरान बि पियो उनजो चाबो हलंदो आहे, चारो पियो उन्हनि जो हलंदो आहे। सो अहिड़े तरीक़े जी ज़िंदगी गुज़ारियो, ज़बरदस्त ज़िंदगी तव्हांजी गुज़रंदी ऐं तव्हांजी सिहत सुठी रहंदी। सिहत ते को कंप्रोमाइज़ न आहे, भली कुझु बि हुजे। तव्हां मानी खाओ था त उन वक़्तु बि कंहिंजी टेलीफोन अची वञे थी त तव्हां वरी उन में टेलीफोन में लॻी वञो था, बिज़ी थी वञो था, पोइ यको उन सां कचहरी। पोइ जेका तव्हां मानी खाधी तव्हांखे पाण खे बि ख़बर न पई त तव्हां केतिरी खाधी या न खाधी ऐं तव्हांखे मानी वणंदी बि न, मां गारंटी सां चवां त उहो मज़ो न हूंदो मानीअ में, उहो रसचस न हूंदो। सो मानीअ जे टाइम ते ॿिया सभु ख़फ़ा छॾे करे फ़ोन वॼे कंहिंजी वॼे, ॿीहर कंदो, ॿीहर न त टीहर कंदो या तव्हां बैक कॉल करे वठिजो। पर ज़रूरी न आहे त उन वक़्तु तव्हां मानी बि खाईंदा वञो, वात में गिरह हुजे, हा छा लॻो छा, ईअं न हुजे।
सो पंहिंजो सभ खां पहिरियां ध्यानु ॾियो, पंहिंजो पाण खे पंहिंजी केयर कयो। तव्हांजी सिहत जा थोरा थोरा इहे जेकी राज़ आहिनि सुठी सिहत जा, इहे ज़रूरी आहिनि। टाइम ते तव्हां प्रॉपर निंड कयो, कवर कयो पंहिंजी निंड, राति जो मोबाइल खे घटि टाइम ॾियो ऐं प्रॉपर जेका आहे सा वॉक वग़ैरह बि कयो। सिहत तव्हांजी सुठी रहंदी त तव्हांजो पूरो कुटुंब सुठो रहंदो, तव्हांजे पूरे ख़ानदान में का डिस्टर्बेंस न थींदी, तव्हां पाण बि डिस्टर्ब बि न थींदो। सो सिहत जो आलम ई आहे। अॼु हुन ते पाण वधीक ॻाल्हाईंदासीं मोज़ महिमाननि सां गॾु। इन खां सवाइ असांजो अदाकार साथी आहे, असांजो सदाकार साथी आहे रफ़ीक ईसानी साहिबु। सो उनखे अॼु सालगिरह जी मुबारक पाण ॾियूं था। अॼु हुनजो जनमॾींहुं आहे। रफ़ीक साईं तव्हांखे दिलि जी गहराइनि सां इरशाद जागीरानी तरफ़ां, अज़हर जोखे तरफ़ां, पूरी टीम जे तरफ़ां, पूरे सथ तरफ़ां, सिंध टीवी तरफ़ां दिलि जी गहराइनि सां, अथाह गहराइनि सां वॾे प्यार पाबो सां तव्हांखे जनमॾींहं जूं मुबारकूं हुजनि। तव्हां असांजी सिंध जो सरमायो आहियो, तव्हां ॾाढो सुठो एक्ट कंदा आहियो। तव्हांजा जेके कैरेक्टर्स मूं ॾिठा आहिनि, तव्हांजा जेकी ड्रामा मूं ॾिठा आहिनि, उन्हनि में तव्हांजी शानदार परफॉर्मेंस हूंदी आहे। ऐं ख़ासि तौर ते तव्हांजी हिकिड़ी ऑर्गेनाइज़ेशन बि आहे आर्टिस्टनि जे लाइ, उन में बि तव्हां ॾाढो सुठो हिसो वठो पिया ऐं तहरुक वठो पिया आर्टिस्टनि जी भलाई जे लाइ, उन्हनि खे हेल्प करण जे लाइ जेके तव्हांजा एफर्ट्स आहिनि उहे बि तमामु घणा साराह जोॻा आहिनि। हैदराबाद खे ॼमायूं वेठा आहियो। अलाह साईं तव्हांखे ख़ुशि रखे, सिहत तव्हांजी सुठी हुजे, कामिल सिहत हुजे, जिते तव्हांजा पेर हुजनि उते ख़ुशियूं हुजनि ऐं ख़ैर हुजनि ऐं ख़ैर ढेर हुजनि। सो तव्हांखे जनमॾींहं जूं तमामु घणियूं वाधायूं हुजनि। इन खां सवाइ अॼु सिंध जो सचे आशिक़ क़ौम परस्त अॻवान मोहतरम बशीर ख़ान कुरैशी जी 9वीं वरसी आहे। बशीर ख़ान कुरैशी खे विछड़े असां खां 9 वरह थी विया ऐं इन 9 वरहनि में को अहिड़ो ॾींहुं न आहे जंहिं ॾींहं ते सिंध हुनखे यादि न कयो हुजे। तमामु घणो जीअं पहिरियां मां ॻाल्हि कई त कमिटेड माण्हू हुजे त उहो कामयाबु ईंदो आहे। बशीर ख़ान कुरैशी साहिबु जीअं कराची में हिकिड़ो सिंधियुनि जो वॾो हिकिड़ो क्राउड गॾु कयो, आउं सम्झां थो इहा तारीख़ी ॻाल्हि हुई त एॾो वॾो क्राउड बशीर ख़ान कुरैशी कराची में जमा कयो ऐं उहा इन जे करे एॾी वॾी अक्सरियत आई। सिर्फ़ु सबबु इहो हुयो जो बशीर ख़ान कुरैशी साहिबु ॿाहुनि वारी वाट हूंदी हुई, हुनजी मोहबत वारी वाट हूंदी हुई, प्यारु कंदड़ माण्हू हुयो, हर कंहिं सां मिलंदो हुयो त ज़रूरु हिकिड़ी मोहबत वारी मिठी हुनखे ज़रूरु ॾींदो हुओ, उनखे चुमी ज़रूरु ॾींदो। पोइ कीअं बि हुजे, मेरो हुजे, मंदो हुजे, पघरियल माण्हू हुजे, पर पंहिंजनि सिंधियुनि सां तमामु घणी मोहबत हूंदी हुई, हुनजी दिलि लॻी हूंदी हुई, हुनजी आशिक़ी हूंदी हुई, हुनजो उथणु वेहणु घुमणु फिरणु सिंध जे लाइ हुयो। सिंध जे लाइ हुन पाण पतोड़ियो। आख़िरी ॾियाड़नि में बि सिंध जे लाइ किथे जाखोड़ में रुधलु हुयो। बहरहाल उनजी अॼु यादि ताज़ी थी आहे, 9वीं उनजी वरसी आहे ऐं सिंध धरतीअ तमामु घणा हूअं ई असां वटि अनेक माण्हू जेकी मिटीअ जे लाइ, क़ौम जे लाइ, वतन जे लाइ तमामु घणा जाखोड़ींदा रहिया आहिनि। उन्हनि माण्हुनि जी फ़हिरिस्त में, उन्हनि माण्हुनि जी लिस्ट में मोहतरम बशीर ख़ान कुरैशी जो नालो बि शुमारु कजे, बल्कि आहे। ऐं बशीर ख़ान कुरैशी साहिबु तव्हां असांजी दिलनि में सदाईं ज़िंदा रहंदो ऐं असां उनखे यादि कंदा रहंदासीं। जेकी पंहिंजे लाइ, पंहिंजे वतन जे लाइ कमु कंदा आहिनि, देश जे लाइ कमु कंदा आहिनि, उनखे पाण यादि ज़रूरु कंदा आहियूं। अॼु जेके मोज़ महिमान असां सां गॾु आहिनि उन्हनि जो तारीफ़ तव्हां सां कराईंदो, न प्रोग्राम जी तरतीब खे अॻिते वधाईंदा हलो, न त मुंहिंजी तक़रीर इहा डिघी थी वेंदी ऐं प्रोग्राम हिते पूरो थी वेंदो। सभ खां पहिरियां त सिहत जो आलमी ॾींहुं आहे, इन ते पाण ॻाल्हाईंदासीं ऐं मुख़्तलिफ़ जेकी सियासी धमा चौकड़ियूं थियनि पियूं उन्हनि ते बि ॻाल्हाईंदासीं। पाकिस्तान जी जेका मुआशी सूरत हाल आहे उन ते पाण ॻाल्हाईंदासीं ऐं पाण खे छा करणु घुरिजे, हाणे पंहिंजूं कहिड़ियूं प्लैनिंग्स हुजणु घुरिजनि, हुकूमत असांजे लाइ छा पई करे, असां छा पिया कयूं, हुकूमत सां साथ ॾियणु घुरिजे न ॾियणु घुरिजे। अवाम तंग थी वियो आहे, अवाम बेहाल थी वियो आहे, नेठि ज़ब्त जा बंधण कॾहिं टुटंदा, इन ते पाण ॻाल्हाईंदासीं। अॼु ॾाढो सुठो हिकिड़ो महिमान असां सां गॾु आहे, पाण मुख़्तलिफ़ मामलनि ते सुठी तर्जिया निगारी कंदो आहे, IT जो बि माहिर आहे। ताहिर रिज़वी साहिब असां सां गॾु आहे, उनखे वॾी ॻाल्हि चऊं था। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। ताहिर भाई कैसे हैं? ठीक है, अल्लाह का शुक्र, ठीक। बहुत शुक्रिया, आप हमारे प्रोग्राम में आए, थैंक यू सो मच। ऐं इन खां सवाइ जेका ॿी शख़्सियत आहे उहा बि सिहत सां अॼु रिलेटेड प्रोग्राम आहे, त उन मामले ते तमामु घणो डिस्कस थियण वारो आहे। असांजो किडनी इंस्टीट्यूट आहे तबा जो नालो पंहिंजो वटि पाण आहे, तव्हां ॿुधो हूंदो, कराची में तबा हॉस्पिटल। सो तबा किडनी इंस्टीट्यूट आहे, उनजो असां वटि माना थो साथी डॉक्टर जहाज़िब शेख साहिबु अॼु असांजे प्रोग्राम में शामिलु थियो आहे, उनखे पाण भली कार चऊं था। अस्सलाम वालेकुम जहाज़िब साहिबु, कीअं आहियो? ठीकु आहियो? साईं वॾी महिरबानी, लख थोरा तव्हांजा, तव्हां बि क़ीमती वक़्त आहियो, असांजे प्रोग्राम में आहियो। उस्ताद मोहरम नाज़ असां सां गॾु हूंदो आहे, सुठा कलाम अॼु ॿुधाईंदो, मनमुना कलाम ॿुधाईंदो। ऐं ताहिर भाई बि जीअं आयो स्टूडियोज़ में त मूंखे चई पई त अॼु उस्ताद मोहरम नाज़ माना गरम गरम कलाम ॿुधाईंदो। मां साईं पाण खे गरमाए थो, कीबोर्ड खे बि बाक़ाइदगीअ सां हथ फेरे करे कीबोर्ड खे होशियारु करे छॾियो अथई, बाबा हाणे वॼण जो वारो आहे। सो मोहरम साईं तव्हांखे भली कार चऊं था। साईं वॾी महिरबानी, ठीकु आहियो? भली कार करण जे लाइ असां तव्हां सां हमेशह ॾाढो मज़ो ईंदो आहे।
सुठा महिमान हुजनि त अञा वरी वधीक वाह 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 ताहिर भाई आहे एॾा डॉक्टर साहब आया आहिनि खां बि वाह वाह अॼु कुझु वरी सिखण जे लाइ मिलंदो पाण खे जी जी भाउ बिल्कुलु ईअं आहे न छो जो मुख़्तलिफ़ फील्ड आहे उन में मां मुख़्तलिफ़ पंहिंजे शोबनि में जेके माहिर माण्हू अचनि था ज़ाहिर माण्हू सिखे थो सिहत जो आलम ई ॾींहुं आहे सभ खां पहिरियां त पाण सिहत ते ॻाल्हायूं पोइ वरी पाण म्यूज़िक ते बि ॻाल्हायूं था एॾे बि अचूं था ऐं सुठी म्यूज़िक सुठो कलाम बि सिहत सुठी कंदो आहे सुठो कलाम चयुमि ऐं जेके ख़राबु कलाम हूंदो त पोइ तबियत बिगड़ी सघे हलनि था माण्हुनि जी तबियतूं ख़राबु सो बहरहाल डॉक्टर साहब अॼु तव्हां खां आगाज़ कयूं था पाण सिहत जो आलमी ॾींहुं आहे ऐं तबा किडनी इंस्टीट्यूट जे हवाले सां ॿुधाइजो उते कहिड़ो कमु थिए पियो ऐं छा थींदो आहे उते त जीअं असांजो जेको आम व्यूअर आहे उहो जेकॾहिं वञणु चाहे या को आरज़ो हुनखे हुजे किडनी जो त उहो उते पहुचे साईं सभ खां वधीक वॾी महिरबानी मूंखे तव्हां मौक़ो ॾिनो हुन प्रोग्राम में कुझु ॿुधाइण जे लाइ कुझु सिहत जे हवाले में ॻाल्हाइण जे लाइ तबा किडनी इंस्टीट्यूट बेसिकली हिकिड़ो गुर्दनि जो इदारो आहे हिकिड़ो स्पेशलाइज़ सेंटर आहे जंहिंमें हर क़िस्म जी गुर्दनि जी बीमारी जे हिसाब सां इलाजु थिए थो जंहिंमें ऑपरेशन के ज़रिए जेके बि सर्जरीज़ थियनि थियूं उहो बि कई वञनि थियूं मेडिसिन हिसाब सां जेके बि थियनि थियूं जेके सपोर्ट्स आहिनि डायलिसिस सपोर्ट ट्रांसप्लांटेशन्स जेके बेसिकली हिकिड़ो स्पेशलाइज़ सेंटर आहे जेके तव्हांजो 1-to-all सर्विस किडनी जे हवाले सां तव्हांखे हुते मिलनि थियूं अच्छा अच्छा सही सही त हुते बेसिकली मां हुते बतौर कंसल्टेंट यूरोलॉजिस्ट बेसिकली किडनी जो सर्जन हूंदो आहे हुते मां कमु कंदो आहियां अच्छा अच्छा सही 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 मतिलबु सॼो इंस्टीट्यूट ई किडनी जी जी सॼो माना हिकिड़ो तशी केयर आहे रीनल तशी केयर आहे किडनी जे हवाले सां जेके बि शयूं आहिनि हुते सहूलियत हुते मौजूदु आहिनि सही सही इहो तबा हॉस्पिटल में ई आहे किथे ॿियो न ही बेसिकली ॿ हिकु तबा हार्ट आहे कि तबा किडनी आहे ॿई अलॻि बिल्डिंग्स आहिनि अच्छा घटि में फ़ासिले ते 2-3 मिंटनि जे ड्राइव ते ई अलग बिल्डिंग से मिलता है सही सही माना गडो गडी है तकरीबन। ताहिर साहब सेहत का आलमी दिन है, क्या कहेंगे सेहत के हवाले से? वैसे मैं इसलिए पूछ रहा हूँ, वैसे आपका ये शोबा है ही नहीं, लेकिन आप हर मतलब मामले पे जो भी टॉपिक रखते हैं उस पर बड़ी अच्छी गुफ्तगू करते हैं आप। मुझे इतना अंदाजा है कि आप इतना अच्छा बोलते हैं कि बस सुनते ही रहते हैं हम यार। बहुत शुक्रिया। बेसिकली देखिए सेहत का मसला, ये सेहत का आलमी दिन जो रूटीन में होता था वो तो बिल्कुल अलग होता था, लेकिन इस साल जो सेहत का आलमी दिन आया है वो वाकई बहुत अलार्मिंग है और उसके ऊपर बहुत ज़्यादा तवज्जो की ज़रूरत है। और हम अपने प्रोग्राम में आपको याद है एक ही शिकवा करते हैं और ये शिकवा होता है हमारी गवर्नमेंट से कि हमारी गवर्नमेंट ने कभी ना किसी शोबे की तरफ, जो शोबे जिन पे कॉन्सेंट्रेशन देना चाहिए, पहले भी हमारे काफ़ी प्रोग्रामों में बात हुई है कि तालीम और सेहत ये दो जो है बुनियादी सुतून होते हैं किसी भी मुआशरे का, और हमारे यहाँ इन दोनों को ही बिल्कुल साइड पर रखा हुआ है। मैं आपके प्रोग्राम में आने से पहले एक बात सोच रहा था, मैं सोच रहा था कि आज से 30 साल पहले, 35 साल पहले, 40 साल पहले आप चले जाएं, जब पाकिस्तान बना था उस वक्त जो इंस्टीट्यूशन बनाए गए वो इंस्टीट्यूशन एक मॉडल्स थे, एक बड़े अच्छे अच्छे इंस्टीट्यूशंस थे गवर्नमेंट लेवल पे जो बनाए गए। और उसके बाद जो गवर्नमेंट लेवल के जो इंस्टीट्यूशंस थे लाइक हॉस्पिटल्स हुए, कॉलेज हुए, स्कूल हुए, उन्होंने अपने मेयार को अचानक गिराना शुरू किया। मैं इसमें तबसरा नहीं करूंगा कि ये मेयार कब गिरना शुरू हुआ और किसके दौर में गिरना शुरू हुआ, लेकिन ये गिरा। उसकी मिसाल दूंगा, सिविल अस्पताल, जिन्ना हॉस्पिटल, ये एक अच्छे हॉस्पिटल बड़े हुआ करते थे। सिविल अस्पताल और जिन्ना हॉस्पिटल के अलावा दूसरे हॉस्पिटल कोई नहीं होते थे, प्राइवेट सेक्टर पे इतने हॉस्पिटल नहीं होते थे। लेकिन आज एक चीज नोट करें कि अब प्राइवेट सेक्टर के हॉस्पिटल्स आगे चले गए और हमारे जिन्ना और सिविल हॉस्पिटल की हालत ये कि वहां स्ट्रेचर भी नहीं होता। जब बंदा जाता है तो बाज दफा तो गोदियों में उठा के मरीजों को लेके जा रहे होते हैं। मुझे बता दें कि इसके अंदर कौन सी इक्विपमेंट लगने, बड़े बड़े इक्विपमेंट, कोई प्लांट लगने, सीधी सीधी सिंपल, यानी इनिशियली जो हमें करना चाहिए सेहत के ऊपर या हमें उसके ऊपर जो इक़दामात करने चाहिए, इनिशियल नहीं है। अस्पतालों की क्लीनिंग, इसके अंदर कौन से मतलब एक अरब रुपए मुझे बताएं। देखिए आपने सुना होगा सफाई निस्फ ईमान है, सही ठीक है। अच्छा जब हम सेहत में आते हैं ना, मेरे घर के अंदर सफाई की शायद इतनी अहमियत नहीं होगी, लेकिन जब मैं हॉस्पिटल में आऊंगा, जब मैं क्लिनिक में आऊंगा, जब मैं फार्मा में आऊंगा, तो 50 to 60% जो है ना वो लेवल बढ़ जाते हैं। आप दुनिया की अच्छी दवा रख दें, दुनिया का अच्छा सिस्टम दे दें, मरीज को सफाई नहीं होगी, उसको इन्फेक्शन हो जाएगा। सही बात तो बात ये कि हमने सिस्टम बनाने की कोशिश नहीं की। हमारे क्या हुआ, एक वक्त आया कि प्राइवेट इदारे, मैं ये नहीं कह रहा प्राइवेट इदारे नहीं कर रहे काम, बिल्कुल उन्हें करना चाहिए, बल्कि बड़ी खुशी की बात है क्योंकि तब्बा को मैंने सुना था वो तो हार्ट का हॉस्पिटल है, लेकिन आज मुझे ये भी पता चला कि माशाल्लाह किडनी में भी ये सर्विसेज दे रहे हैं। तो मेरा कहने का मकसद ये, अब ये WHO ये भी इसलिए हम मना रहे हैं कि WHO मनाती है, वरना अगर WHO ना मनाए तो हमारे पाकिस्तान में तो पता ही नहीं चले किस दिन सेहत का दिन आया था और किस दिन चला गया। अच्छा एक पोर्शन तो है गवर्नमेंट का, दूसरा पोर्शन मेरा अपना भी है, मुझे अपनी सेहत का खुद भी ख्याल रखना है। यहाँ पर हालत ये है कि लोग जाते हैं
شادیوں میں وہاں سب سے پہلے وہ مرغی کو اڑاتے ہیں ٹائٹ طریقے سے, پھر اس کے اوپر ماشاءاللہ چاول کھاتے ہیں, اس کے اوپر کولڈ ڈرنک پی لیتے ہیں, کولڈ ڈرنک جیب میں رکھی ہوتی ہے, ہاں اس کے بعد پہلی کولڈ ڈرنک پھر دوسری کولڈ ڈرنک. اچھا وہ یہ سوچتے کہ یار ٹھیک ہے کوئی بات نہیں, یہ مطلب ایک لمٹ میں بھی تو کیا جا سکتا ہے. پہلی بات تو جو جس حوالے سے میں تھوڑی سی 2-3 چیزیں صحت کے حوالے سے بات کرنا چاہتا ہوں. نمبر 1, کھانے کے بعد کھانے سے پہلے پانی والا جو سسٹم ہے, کچھ چیزیں ہم ایسی ہیں جو ہم اگر کریں نا ہم خود دوا سے دور رہ سکتے ہیں. کچھ چیزیں, ایک تو صفائی, کھانے کے پہلے پانی نہ پیئیں, کھانے کے بعد پانی نہ پیئیں, جو ٹائم ہے 40 منٹ 30 منٹ اس کے دوران جو ہم کولڈ ڈرنکس پیتے ہیں, تو جو کڈنی کے مسائل آتے ہیں, کڈنی کے مسائل یہی ہوتے ہیں کہ ہم کھانے کے ساتھ کولڈ ڈرنک پی رہے ہیں, اور جناب خالی پیٹ آئے, باہر سے دھوپ سے ایک دم بہت تپے ہوئے آئے ہیں, اور ہم نے آتے ہی جناب ایک دم وہ کالی والی جو ڈرنک ہوتی ہے, نام نہیں لے سکتے اس کو, سفید تو پھر بھی صحیح ہے, کالی سے تو میرا بہت اختلاف رہتا ہے کہ وہ تھوڑا سا, مطلب میں نہیں کہہ رہا کہ اس کو, لیکن ایک دیکھ کے ہو نا تو یہ چیزیں ہوں تو ہم کر سکتے ہیں. دوسری جو سب سے امپورٹنٹ, لیکن پھر وہی آ جاتی ہے بات کہ گورنمنٹ لیول, اگر ہم گورنمنٹ لیول پہ نہیں, اب آپ اس وقت ویکسین کا دیکھیں, آپ ویکسین پرائیوٹ شعبے میں اسٹارٹ کر دی گئی, ویل اینڈ گڈ, بہت اچھا ہے, میں اس پہ اعتراض نہیں کر رہا, لیکن اب اس کی پرائز دیکھیں, اس میں چینی میں سبسڈی دی جاتی ہے, گندم میں ہم امپورٹ کر رہے ہوتے ہیں, جو ویکسین 12,000 روپے کی ہے. میں آپ کو بتاؤں مڈل کلاس کا جو بندہ ہے, مڈل کلاس, اپر کلاس والا تو ظاہر ہے امیر آدمی تو 1 لاکھ والی ویکسین بھی لے سکتا ہے. ابھی جب یہ کورونا ہوا نا, بہت سے لوگوں نے وینٹیلیٹر اپنے گھر میں لے کے رکھ لیے تھے, اپنے ایک کمرہ بنا کے, لیکن جو ایک آدمی جس کی تنخواہ 25 سے 30,000 35,000 ہے, ویکسین کی اتنی بڑی قیمت, وہ 12,000 روپے کی ویکسین کی ڈوز کیسے لگائے گا؟ تو ہونا یہ چاہیے تھا, اس میں گورنمنٹ کو چاہیے تھا. میں آپ کو بتا سکتا ہوں کتنی جگہ ایسی ہے جہاں سے گورنمنٹ پیسہ کٹ کر سکتی ہے. سب سے پہلے ہمارا پیسہ ضائع ہوتا ہے, کیونکہ آپ نے مجھے آئی ٹی کے حوالے سے بتایا, آئی ٹی کے حوالے سے میں بتا رہا ہوں, آئی ٹی میں بلینز آف روپیز ہم سیو کر سکتے ہیں. جہاں پر کمپیوٹر I3 is enough to work, وہاں پر وہ جو ہماری بیوروکریسی ہے نا, بڑی خواہشات اپنی پوری کرنے کے لیے I7 لیتی ہے. ابھی ایک میں نے اسٹڈی کر رہا تھا, ایک ٹینڈر اسکولوں کا, اسکولوں کے ٹینڈر کے اندر I7 کمپیوٹر خریدا جا رہا ہے. اچھا اچھا اچھا, I3 کمپیوٹر از انف فار اسکول. اب وہ جو پرائز 25,000 30,000 روپے, ہم 50,000 ایک کمپیوٹر پہ زیادہ دے رہے ہیں. آپ سوچیں اگر ہم سیو کریں کتنے لوگوں کو ویکسین ہو سکتی ہے. صحیح بات. تو یہ چیز بڑی امپورٹنٹ ہے کہ گورنمنٹ کو اب ویکسین میں سبسڈی دینی چاہیے. اگر 12,000 کی ویکسین ہے تو 6,000 گورنمنٹ شیئر کرے, 6,000 روپے پبلک پر بوجھ ڈالے. انہوں نے ٹوٹل پرائیویٹ شعبے کے حوالے کر دیا, جاؤ بھائی اللہ مالک ہے تمہارا. اور دوسری بات, آپ یہ نہیں سوچیں ویکسین, ایک جملہ کہوں, یہ جو کورونا ہے نا, میں آپ کو کورونا کی مثال دوں. ابھی میں تائیوان جاتا ہوں اکثر, تو میں ایک دفعہ چائنا سے فلائی کر کے میں گیا تائیوان, مجھے جانا تھا, ویزا میرا ختم ہو گیا تھا, میں بینکاک میں گیا, وہاں ایمبیسی میں ان کی, تو اس نے سارے ڈاکومنٹ میرے دیکھ کے کہ نہیں اوکے اوکے ویئر از یور ویکسین سرٹیفکیٹ. میں نے کہا وہ اس کا پولیو سرٹیفکیٹ. میں نے کہا یہ پولیو سرٹیفکیٹ, پولیو تو دنیا سے ختم ہو گیا. اس نے کہا پاکستان ان کنٹریز میں شامل ہے جہاں پر پولیو سرٹیفکیٹ کے بغیر آپ کو ویزا نہیں ملے گا. پھر میں نے فون کیا, پھر میں پتہ کیا, پھر وہ مجھے جانا پڑا وہیں پر بینکاک میں ایک ہاسپٹل میں جانا پڑا. وہاں سے اس نے مجھے ویکسین کی, اس کی ویکسین کی پولیو کی ویکسین کا سرٹیفکیٹ میں نے 2 دن بعد سبمٹ کیا, تو مجھے ویزا ملا. آپ سوچیں, یہ بات بتا رہا ہوں میں 2 سال پہلے کی, کورونا نہیں تھا, وہ تو پولیو سے بھی پاک نہیں ہے. ابھی اب سوچیں کہ اس کا کورونا کا کیا ہوگا. ہم دنیا سے کٹ کے رہ جائیں گے اگر کورونا پہ ہم نے سیریس نہیں لیا. ہم بالکل سیریس نہیں لے رہے. اللہ کے مطلب واسطے ان کو, گورنمنٹ کو, ارباب اختیار کو چاہیے. بہت سارے ممالک نے تو پابندی لگا دی, سفری لگی ہوئی ہے بالکل, پاکستان بھائی نہیں آئے ادھر. وہ پیسی پولیو میں آپ دیکھیں نا, آپ بہت سے ممالک ایسے ہیں جن میں پولیو میں آج بھی پاکستان کا نام لکھا ہوا ہے. ہم پولیو سے تو نجات حاصل کر نہیں سکے اتنے دنوں میں, تو بھائی کورونا سے کیسے نجات حاصل کریں گے؟ صحیح بات. آج بھی آنکھیں کھولیں, کورونا کو سیریس لیں. اب دیکھیں پولیو تو چلے, پھر بھی اللہ کا شکر ہے, ٹی بی ہوا, پولیو ہوا, ملیریا ہوا, ڈاکٹر صاحب زیادہ بہتر جانتے ہیں, میرا شعبہ نہیں ہے, لیکن اللہ کا شکر ہے ہم نے قابو کر لیا. بٹ یہ جو کورونا ہے نا, وہ بہت بڑا نقصان پہنچائے گی ہماری اکانومی کو بھی اور ہمیں بھی. شیخ صاحب इहो भला ॿुधायो तव्हां त किडनी जो प्रॉब्लम छो थींदो आहे, छाजे करे थींदो आहे? बेसिकली किडनी जे ख़राब थियण जा काफ़ी रीज़न्स आहिनि. हुन में सभिनि खां पहिरियों जेको नंबर 1 जेको रीज़न आहे उहो डायबिटीज़ आहे. अच्छा, डायबिटीज़ जो कंट्रोल न थियण उहो किडनीज़ खे फेल कंदो आहे. शुगर त बीमारी जी जड़ आहे. स्टार्ट थिए थी बीमारी. शुगर बेसिकली तव्हांखे कुझु न ॿुधाईंदी आहे, सिम्टम्स न ॿुधाईंदी आहे, तव्हांखे का शइ अलामत न ॾींदी आहे. जंहिंमहिल शयूं शुगर तव्हां जॾहिं अखियूं ख़राबु कयईं, गुर्दा ख़राबु कयईं, या ॿियनि उस्मनि खे नुक़सानु पोइ ख़बर पवंदी आहे शुगर थी वई आहे. त माण्हू बेसिकली सर्जी मां ॻाल्हि खे कंटिन्यू कयां थो, अवेयरनेस कोन्हे का माण्हुनि में त बाबा कि 40 खां पोइ तव्हांखे पाण शुगर जो चेकअप कराइणु खपे, ब्लड प्रेशर चेकअप ख़राबु करे हुन हिसाब सां शयूं ॾिसणु खपनि. ॿियो हुनजो वॾो सबबु जेको गुर्दनि ख़राबु थियण जो ॿियो ब्लड प्रेशर.
जीअं शुगर जी ख़बर न पवंदी आहे ब्लड प्रेशर जी बि ख़बर न पवंदी आहे बाबा ब्लड प्रेशर जंहिं महिल तव्हांखे नुक़सानु पुॼाईंदो पोइ ख़बर पवंदी आहे हिनखे ब्लड प्रेशर बि आहे ब्लड प्रेशर हल्के मथे सूर आहे चलो साईं क्या खा वञे कमकार कयूं था ब्लड प्रेशर जंहिं महिल हू पंहिंजो का डैमेज सां माण्हू कढींदा आहिनि फालिट थी वियो किडनी फेल थी वियूं कुझु ॿियो मसइले मसाइल थी वियूं हार्ट अटैक थी वियो उहो ख़बर पवंदी आहे तव्हांखे ब्लड प्रेशर बि आहे मतलब जेसी ताईं पाण किरूं कोन था तेसी ताईं डॉक्टर सां मशवरो था कयूं असांखे त साड़े ॿाहिरि मुल्क में छा हूंदो आहे त स्क्रीनिंग थींदी आहे पंहिंजो एनुअल स्क्रीनिंग थींदी आहे मूंखे ख़बर आहे तव्हां हेतिरा एज खां पोइ तव्हांखे हे चेकअप कराइणो आहे कोलेस्ट्रॉल चेकअप कराइणो आहे ब्लड प्रेशर चेकअप कराइणो आहे शुगर असां वटि स्क्रीनिंग प्रोग्राम्स कोन्हनि के जेके असां वटि गाॾी ईअं हले थी पई बसि गाॾी पई हले असां हूअं बि जेके नॉर्मल गाॾियूं पेट्रोल जेसिताईं ख़तमु थींदियूं रोड ते न बीहंदासीं पेट्रोल पाण पंहिंजी इहा सोच आहे न पाण ईअं माण्हू बि ईअं आहियूं पाण बसि माण्हू अवेयरनेस बि न आहे अवेयरनेस बि न आहे फैसिलिटीज़ बि न आहिनि गवर्नमेंट सेक्टर में फैसिलिटीज़ कोन्हनि के ॿियो असां वटि इंश्योरेंस सिस्टम कोन्हे ॿार में इंश्योरेंस हूंदो आहे त पंहिंजो एनुअल चेकअप या एनुअल स्क्रीनिंग वग़ैरह सभु मिली थींदी आहे ॿाहिरि मुल्कनि में मतिलबु जंहिं इदारे में माण्हू कमु करे थो उहे इदारे जी इंश्योरेंस कराए माना सभु जेके बि आहिनि हेल्थ इंश्योर्ड हूंदा आहिनि सभु माण्हू गवर्नमेंट जे लेवल ते इदारे लेवल सही सही अच्छा टियों वॾो सबबु जेको असांजे मुल्क में आहे जेको असांजे कॉन्टिनेंट में आहे उहा स्टोन्स पथरियूं गुर्दनि जी पथरियूं पाण हिन ते तफ़सीली गुफ़्तगू कयूं था अञा सबब जेकी तव्हां तफ़सीली ॿुधाईंदो पर नड़ी साईअ जो वक़्तु आहे इजाज़त आहे त नड़ी साई वठूं नाज़रीन तव्हां असां सां गॾु रहिजो पंहिंजो तव्हांजो प्रोग्राम आहे इस्लाम सिंध कम जूं कचहरियूं थींदियूं कम जूं ॻाल्हियूं थींदियूं अॼु बि सो तव्हांखे असां सां जुड़ियल रहणो आहे ॾिसंदा रहिजो सलाम सिंध जी सलाम सिंध में हिकु भेरो वरी तव्हांखे भलीकार चऊं था सिहत जी कचहरी थिए पई बल्कि सिहत जे मामले ते कचहरी थिए पई इन कचहरीअ में तव्हांजो बि हिसो ॻंढणु लाज़मी आहे तव्हां टेलीफोन करे असां सां मुखातिब थी सघो था प्रोग्राम में शामिलु थी सघो था पर हिन वक़्तु प्रोग्राम जे हिन लम्हनि में तव्हांखे हिकिड़ी ॿी ख़ुशख़बरी ॾियां जेकी अधु असांजूं भेनरूं असांजो प्रोग्राम ॾिसंदियूं आहिनि या जेकी कंटिन्यू ॾिसंदियूं रहंदियूं आहिनि उन्हनि जे लाइ ख़ुशख़बरी आहे त घणे अरसे खां पोइ वरी हिकु भेरो ॿीहर सलाम सिंध में असांजी उहा अदी असांजी उहा भेण पहुची वई आहे जेका तव्हांखे ख़ूबसूरती जा राज़ ॿुधाईंदी हुई टिप्स ॿुधाईंदी हुई बल्कि ख़ूबसूरत कीअं पाण खे ठाहिजे ऐं घर जे किचन मां ख़ासि तौर ते कीअं फ़ाइदो वठिजे ऐं घर जे किचन में कमकार कंदे कंदे ई उहे शयूं जेके किचन में पाण यूज़ कंदा आहियूं उहे ई सब्जियूं जेके पाण यूज़ कंदा आहियूं उन्हनि मां ई तव्हां पंहिंजो पाण खे थोरो ख़ूबसूरत बि करे सघो था पर उहो कीअं थींदो छा थींदो ऐं कीअं कजे इन हवाले सां पाण कचहरी कंदा आहियूं ऐं ख़ासि तौर ते हाणे वरी गर्मियुनि जी मुंद बि अची वई आहे त पंहिंजी केयर इंतिहाई लाज़मी आहे स्किन जी केयर इंतिहाई लाज़मी आहे चहिरो शादाब रखणु इंतिहाई लाज़मी आहे चहिरो मेहताब रखणु इंतिहाई लाज़मी आहे ख़ूबसूरत ॾिसजंदव सुठा लॻंदव त पोइ यकीननि तव्हां में जेको कॉन्फिडेंस आहे उहो लेवल उनजो वधी वेंदो आहे मतिलबु एतमाद वधी वेंदो आहे सो अॼु कचहरी ख़ूबसूरतीअ ते पाण कंदासीं असांजूं वधियूं भेनरूं उन शख़्सियत खे सुञाणनि थियूं ऐं अॻ में बि असांजे प्रोग्रामनि में तमामु घणो उन हिसो वरितो ऐं हर हफ़्ते ईंदी हुई वरी असांजे प्रोग्राम में अॼु अची वई आहे असां मतिलबु दिलि जी अथाह गहराइनि सां भलीकार चऊं था अदी राबिया तारिक खे अस्सलाम वालेकुम कीअं आहियो भेण ठीकु आहियो बिल्कुलु ठीकु तव्हां किथे गुम हुयो भला बस कोविड घर में विहारे छॾियो अच्छा इन जे करे मतिलबु तव्हांजा कमकार बि थोरा इन जे करे थोरी SOPs ते अमल करणो पियो पए घटि माण्हुनि खे घुराइणो पियो पए सही अच्छा कोविड में हिकिड़ी ॻाल्हि भली थी वई त जेकी अॼु भेनरूं असांजूं घरनि में हुयूं मतिलबु उस त ॾिसनि ई न पियूं न ख़ूबसूरत थी वयूं पंहिंजो पाण ई का मतिलबु काफ़ी स्किन ते फ़र्क़ु पियो हूअं त ॿाहिरि वञिणो पियो पए ॿाहिरि निकिरणो पियो पए त उस काढ़ो ऐं इहे शयूं मिटी गदलाइण ॿाहिरि त उन सां फ़र्क़ु पए पियो हाणे भला गर्मीअ जी मुंद में हाणे गर्मी इलाही अची वई आहे तकड़ में अची वई आहे त के नयूं टिप्स के ॿुधाईंदव त छा करणु खपे गर्मी में मतिलबु त जेके उस खां त बचिणो आहे असांखे छोकिरियूं हुजनि या मर्द हुजनि छोकिरा हुजनि जेके ॿाहिरि जॉब ते था वञनि या जेके अक्सर ॿार स्कूल था वञनि 12 खां मथे जेके आहिनि उन्हनि खे खपे त सन ब्लॉक ज़रूरु हणनि छो त उहो थोरो मतिलबु तव्हांखे उस खां बचाए थो जेके सन जूं जेके रेज़िस आहिनि न उहे इलाही शुआऊं इलाही स्ट्रॉन्ग हूंदियूं आहिनि जेके तव्हांखे स्किन खे डैमेज कंदियूं ऐं पोइ हुन में ब्लैक स्पॉट वग़ैरह ऐं फ्रेकल्स वग़ैरह बि थी वेंदा आहिनि त उहो अगरि हणंदा अगरि तव्हां सन ब्लॉक हणो था तो थोड़ो तव्हांखे प्रोटेक्ट करे थो सन खां ऐं स्किन खे क्लीन रखो क्लींजिंग कयो सुठे सां प्रोडक्ट सां जेके लोकल न हुजनि जेके 2 नंबर हूंदा आहिनि सन ब्लॉक जेको लॻायूं था ॿाहिरि वञूं था लॻाए करे वरी वापसि अचूं था त पोइ वरी मुंहुं धोइजे या गगली हुजे वरी मुंहुं धोई छॾिजे
अच्छा वरी ॿीहर वञे त वरी ॿीहर लॻाइजे ॿीहर लॻाइजे छो त सन ब्लॉक असां वटि इहो कॉन्सेप्ट आहे त असां घर में वेठा आहियूं त असां ॿाहिरि नथा वञूं त सन ब्लॉक नथा लॻायूं सही सही इहो ग़लति कॉन्सेप्ट आहे जीअं तव्हां निंड मां उथो मुंहुं धो उन खां पोइ सन ब्लॉक लॻाए छॾियो अच्छा अच्छा छो त अक्सर लेडीज़ जेके असांजी माना धूल मिट्टीअ खे पाण ब्लॉक था करे छॾियो बाबा हेॾे न अचिजांइ ईअं थी वियो उन खां पोइ जीअं हाणे लेडीज़ अक्सर किचन में वेंदियूं आहिनि पचाईंदियूं आहिनि त उन्हनि जी जेकी हीट हूंदी आहे उन सां बि हिन जा पोर्स ओपन पोर्स वग़ैरह थी था वञनि सही सही ऐं डस्ट थी थिए ऐं स्किन लूज़ थी थी वञे स्किन लूज़ थी थिए त एजिंग में माण्हू पोड़ो थो लॻे सही सही पंहिंजी एज खां पहिरियों पोड़ो थो थी वञे सही सही त हुननि खे खपे सन ब्लॉक लॻाइनि मस्ट आहे सही 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 मतलब उन इलाही फ़ाइदा आहिनि इलाही फ़ाइदा आहिनि कचहरी कंदा भले तव्हां घर में वेठा हुजो लॻायो फ़ाइदनि ते पाण अञा इलाही कचहरी कंदासीं पर अॼु असां सिहत ते बि ॻाल्हायूं पिया त उहा ॻाल्हि अधु में रहिजी वई पंहिंजी शेख साहब तव्हां ॿुधायो पिया सबबु आख़िरी जेको सबबु तव्हां ॿुधायो पिए बल्कि आख़िरी हुयो अलाए 3 नंबर सबबु हुयो त पथरी जे करे बि किडनी जो प्रॉब्लम सबबु त घणा ई इलाही हूंदा त घणा थोड़ा शेयर कयो त जीअं माण्हुनि खे जेकॾहिं का अलामत अहिड़ी आहे या पाण में का अहिड़ी शइ ॾिसनि था त उन्हनि खे ज़हन में अची वञे यार मूंखां इहो प्रॉब्लम थी सघे थो टेस्ट कराए वठिजे सबबु त इलाही न ॻाल्हाईंदासीं त प्रोग्राम ख़तमु थींदा न त अगरि जेको ॿियो वॾो सबबु जेको आहे गुर्दनि ख़राबु थियण जो या गुर्दनि जी बीमारी जो हिकिड़ो पथरी असां बेसिकली हिकु ट्रॉपिकल एरिया में रहूं था असां वटि गर्मी ॾाढी आहे असां वटि जेको आहे जेके असां पंहिंजे पाण जो पाणी जे पीअण सां ख़्यालु नथा कयूं हमेशह सम्झो त डिहाइड्रेटेड स्टेट माना घटि असां पाणी जिस्म में रहे थो सही सही जेतिरो जिस्म में पाणी घटि रहंदो ओतिरो जेको आहे पथरी थियण जा चांस वधीक हूंदा आहिनि ॿियो खाधे पीतो असांजो न आहे जीअं तारिक साहिबु चयो साईं ब्लैक ड्रिंक्स था पीअनि ब्लैक ड्रिंक्स हिकिड़ो पंहिंजो सबबु आहे पथरी थियण जो बल्कि इन्हनि लिस्ट के ब्लैक लिस्ट में त बहितर आहे त ॿियो जेके डाइट में अची विया असां माना खाऊं था त साई भाॼियूं खाऊं था त शइ खे वठूं था घर में हफ़्ते में हफ़्ता इहे शयूं थी रहनि त बैलेंस डाइट असां वटि कोन्हे का कॉन्सेप्ट कोन्हे का त हल्के फुल्के सूर सां चयो बाबा मूंखे साइड ते को सूर पियो माण्हू चवंदा यार को सूर को मसइलो कोन्हे को वियो मेडिकल स्टोर में बाबा हीअ दवा पेन किलर वठी आयमि अच्छा हर पेन किलर जेकी हूंदी जेकी आहे उहो किडनी लाइ सुटेबल न हूंदी आहे घणी पेन किलर्स जेके हूंदा आहिनि उहे किडनी खे ख़राबु कंदा आहिनि त चवण जो मक़सदु इहो आहे त स्टोन्स खे हल्का फुल्का सूर ॾियाराईंदा आहिनि की स्टोन्स खे वधीक सूर सां गॾु ईंदी आहिनि अच्छा उहो जेके सेल्फ मेडिकेशन आहे उहो वधीक गुर्दनि खे ख़राबु कंदी आहे त अगरि तव्हांखे कुख में साइड में सूर पए थो या पेशाब में का तकलीफ़ थिए थी या तव्हांखे खाधो पीतो नथो वणे पेशाब में रत थी अचे उल्टी थी अचनि मां इहे जेके अलामत आहिनि बेसिक अलामत बाज़ारि तव्हां पंहिंजो सेल्फ मेडिकेशन न कयो प्रॉपर हिकु चेकअप कराए अल्ट्रासाउंड कराए वठो ख़ुदा न ख़ासि अहिड़ी का बीमारी न हुजे जेकी तव्हांजी किडनीस फेल करे वठे सही 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 ॿियो जेको आहे जेकी तव्हां वारी ॻाल्हि त मां कंटिन्यू कंदुसि त पंहिंजो पाणी असां जीअं घटि था पियूं वेठा आहियूं त बसि पाणी नथा पियूं बसि पाणी हिकिड़ो असांजी बेसिक नीड आहे जिस्म जी हमेशह तव्हांखे पाणी वधीक पीअणु खपे किडनी खे कमु करे माना किडनी खे तव्हां लोड घटि कंदो की पाणी घटि हूंदो किडनी वधीक कमु कंदी त किडनी ते प्रेशर पवंदो नुक़सानात किडनी जा थी सघनि था सही 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 भला ही हिकिड़ो कॉन्सेप्ट ॿाहिरि ॿहिराड़ीअ में घणो ॿुधो वेंदो आहे तव्हां खां पुछा कयूं तव्हां वरी माहिर आहियो हुन शइ जो चवंदा आहिनि टमाटर घणे खाइण सां पथरी थी वेंदी आहे देखिए हा टमाटा जेके आहिनि हुन में ऑक्ज़लेट रिच डाइट आहे अच्छा ऑक्ज़लेट असां वटि जेके 95% जेके असांजी स्टोन्स जेके तव्हां मिलंदा हिते उहो कैल्शियम ऑक्ज़लेट मिलंदा अच्छा त टमाटा अगरि तव्हां कचा खाओ था एज़ अ सलाद या जेकी कढ़ाइयूं खाओ था जंहिंमें टमाटा वधीक इस्तेमालु थिए थो जेतिरो ऑक्ज़लेट्स वेंदा जिस्म में ओतिरो तव्हांजो स्टोन थियण जा चांस थींदा अच्छा अच्छा माना इहा सची ॻाल्हि आहे इहा सची ॻाल्हि आहे मूं चयो शायदि ॿहिराड़ी में ईअं अफ़वाह टमाटर न खाओ त कचा टमाटर न खाओ घणा टमाटर जी भाॼी न खाओ बाक़ी जेको आम पंहिंजो रत बताव में इस्तेमालु थिए थो सही सही उन जो इस्तेमालु करे सघां छो त जेको हुन जेकी तासीर आहे ऑक्सीडेट जी टमाटो किडनी लाइ भले नुक़सानकार हुजे पर चहिरे जे लाइ इलाही फ़ाइदेमंद आहे अदीरा भाई तव्हां ॿुधायो टमाटो चहिरे जे लाइ केतिरो फ़ाइदेमंद आहे शइ जी हिकिड़ी लिमिट हूंदी आहे न हद खां वधीक शइ जेकी तव्हां कंदा उहो तव्हांखे नुक़सानु ॾेई सही सघे सही सही त पाणी जेको डॉक्टर साहिबु चयो आहे पाणी इलाही पियो इहो स्किन लाइ बि इलाही सुठो आहे पाणी पीअण तव्हांखे स्किन फ्रेश थींदी आहे ग्लो ईंदी आहे इलाही जेकी ब्यूटिशियंस मूंसां कचहरी कंदियूं आहिनि प्रोग्राम में चवंदियूं आहिनि टमाटर खे जेकॾहिं कटे करे चहिरे ते लॻाइजे इन सां इलाही ग्लो थो अचे स्किन खे हा डार्क स्पॉट बि लाइट था थियनि ऐं स्किन खे ग्लो बि थो अचे ऐं रंग बि फेयर थिए थो टमाटे सां न टमाटे खे तव्हां कटे किचन में त अक्सर लेडीज़ असां बि हूंदा आहियूं त वेठे वेठे स्लाइस कटियो ऐं पंहिंजे फेस ते हणी छॾियो ऐं थोरी देरि खां पोइ 15-20 मिंटनि खां पोइ तव्हां फेस वॉश कयो सही सही त इन इलाही फ़र्क़ु थो पए इन सां इलाही स्किन ग्लो बि करे थी ऐं फेयर थी थिए
स्पॉट ख़तम था थियनि जेके मतलब ई टमाटो ख़ाली पाणी यूज़ कजे या टमाटे सां का शइ मिलाइजे? टमाटो पाणी काफ़ी आहे हिकिड़ो, तव्हां पाणी हणी सघो था टमाटे खे अलॻि सां। अगरि टमाटे में तव्हां हनी जेको हूंदी आहे शहद मिलाए छॾियो उन में थोरो उनखे पेस्ट करे न, सही सही, त उहो टमाटे ते माखी लॻाए ऐं माखी सां लेप कजे, हा उन सां गॾु, त स्किन वधीक मतिलबु ग्लो ऐं स्मूथ थींदी तव्हांजी। अच्छा अच्छा, जिन जी ड्राई स्किन आहे उन्हनि खे माखी लॻाइणु खपे। माखी माना इंटा माखी आहे, माखी सां। ऐं उन खां अलावा बेसण आहे। पहिरियों मां लेडीज़ खे इहो ॿुधायां त स्क्रबिंग ज़रूरी आहे पंहिंजे फेस जी, जेके असांजी डेड स्किन असांजे फेस ते अची वेंदी आहे, असांजे पेरनि ते अची वेंदी आहे, हा रुखी स्किन ड्राई, ऐं त उनजे लाइ इहो आहे जो तव्हां हिकिड़ो चमचो माखी जो ऐं हिकिड़ो खंडु जो, जेकी पिसियल खंडु हूंदी आहे थोरी उहा, ऐं उन खां पोइ हिकिड़ो जेको आहे जेको छा चवंदा आहिनि दही मिलायो उन में। अगरि तव्हांजी स्किन ड्राई आहे त दही तव्हांजी स्किन खे मॉइस्चर कंदी आहे, उहो मिक्स करे तव्हां हिन स्क्रब पूरी फेस ते मतिलबु सर्कुलर मसाज सां कंदव न, त सॼी डेड स्किन लिप्स तां पूरी चेहरे तां 3 मिंट काफ़ी आहे, तव्हां मसाज कयो। मतलब इहो मसाज कहिड़े वक़्त में करे सघे थो या राति जो सुम्हण खां पहिरियों? हा पहिरियों कयो, उन खां पोइ वरी तव्हां बेसण जो हिकिड़ो चमचो उन में थोरो खीर मिलायो ऐं उनखे मिलाइण खां पोइ पूरे मुंहं ते लेप करे छॾियो, ॻाल्हाए उन ड्राई थी वञे, उन खां पोइ थधे पाणी सां, नॉर्मल थधो पाणी उन सां उहो करे छॾियो, वॉश करे ॻाल्हाइण खां रोकणो हुजे त उनखे यूज़ कबो आहे, जेके घणो ॻाल्हाइनि उन्हनि जे लाइ हू पाणी चवंदो त ॻाल्हाईंदुसि, कुछ देर लाइ चुप हूंदा न उहे। सही सही सही। अच्छा ताहिर भाई, थोड़ी बात निकली थी कि सेल्फ मेडिकेशन जो हम करते हैं तो उससे नुकसानात होते हैं, तो गरीब बंदा क्या करे भला? डॉक्टर की फीस भर नहीं सकता पाकिस्तान में, डॉक्टर की फीस भर भी लेता है तो जो वो डॉक्टर पर्चा लिख के देता है इतना बड़ा, उसमें इतनी दवाइयाँ होती हैं, कंपनीज की सिफारिश होती है, पता नहीं क्या होता है, वो भी लेनी पड़ती हैं, तो बंदा जाहिर सी बात है जाके 10-15 रुपए की कोई टेबलेट ही लेगा और क्या करेगा? तो इस पर थोड़ी सी रोशनी डालें। देखें, हालात ये हैं कि सेल्फ मेडिकेशन लेनी पड़ती है किसी भी हालत में हम सेल्फ मेडिकेशन को रेकमेंड नहीं कर सकते। सही सही। बहुत ही मतलब जैसे अब सर में दर्द हो रहा है, चलो उसमें आपको एक आध टैबलेट पता है तो खा लिया। सेल्फ मेडिकेशन जो है ना वो असल में ज्यादातर वो अडॉप्ट होती है दूसरों से। सही। अब मैंने आपको आगे बताया मेरे पेट में दर्द है, अब हमारे यहाँ माशरे में क्या है, वो ये नहीं कहेगा कि यार डॉक्टर के पास चले जाओ, जरा मशवरा मतलब उनसे ले लो, मेडिसिन ले लो, चेकअप करा लो। मुझे भी पड़ा था ये, मुझे भी हुआ था, मैंने फिर ये किया था, सुबह लस्सी बनाई, नमकीन लस्सी पी ली थी, फिर मैं नमकीन लस्सी के बाद मैंने यूं किया था, वो पूरी अपनी स्टोरी बताना शुरू कर देगा। सेल्फ मेडिकेशन बिल्कुल रिकमेंडेड नहीं है। और जिस माहौल में हमारे यहाँ है, हमारे यहाँ देखिए, हमारे यहाँ कहाँ से बीमारियां शुरू होती हैं, हमारे यहाँ जब औरत प्रेग्नेंट होती है वहां से प्रॉब्लम शुरू हो जाते हैं, यानी कि उस वक्त वो अकेली होती है, फिर बच्चा होता है। जहाँ आपके यहाँ सर्वे किया गया है, जो बच्चा पैदा हो रहा है वो भी पता नहीं कितनी बीमारियों के साथ पैदा, फिर उसको जहाँ गांव देहात में जहाँ उसको पानी नहीं मिलता, उसको प्रॉपर तरीके से फीड नहीं मिलती, उसको उस तरीके का खाना नहीं मिलता, वो बच्चा जब बड़ा होता है फिर थोड़ा और बड़ा होता है, तो चूंकि बेसिकली शुरू से ही उसकी हेल्थ इश्यूज होते हैं, उसके अंदर बहुत सारे मसाइल होते हैं, जितना जितना वो बढ़ता है तो मसाइल बढ़ते हैं। किडनी का डॉक्टर साहब ने कहा, किडनी का देखिए मेन फैक्टर एक और भी है, हमारे यहाँ साफ पानी नहीं मिलता। पानी नहीं मिलता, फल तो अगर पानी मिलता भी है गांव देहात में तो आपने देखा पानी का हाल क्या है, तो वो भी उससे भी जाहिर है। और ये मिनरल वाटर्स के नाम पे जो खामखा की एक कंपनियां आ गई हैं, पता नहीं उसमें भी 2-4 रेपेटेड हैं, दो नंबर ही है। बाकी तो देखें बात ये दो चीजों को मैं चूंकि मैं जो मेरा तजर्बा जो मुझे मालूमात थोड़ी बहुत मैं उस पर जरूर एक तबसरा करूंगा और डॉक्टर साहब से भी कहूंगा अगर हो तो एंडोस करें। 2 व्हाइट पॉइजन्स, चीनी और नमक। अच्छा, सब रो रहे हैं, 95 रुपए किलो हो गई, 110 रुपए किलो हो गई, 105 रुपए किलो हो गई, मगर चीनी एक प्रोग्राम में मैंने ये कह दिया, मैंने कहा जी महंगाई में बात हो रही थी, मैंने कहा भाई वो आप इसको चीनी को कम कर दो, क्या फर्क पड़ता है, आप 2 चमचे पीते हो, आधा चमचा पियो। तो आपको पता है कॉलर ने क्या जवाब दिया, कहने ये तो कोई बात ही नहीं, हमें मशवरा दे रहे कि चीनी कम कर दो, ये नहीं कह रहे चीनी की कीमत कम करो। यानी कि यहाँ ये कहा जा रहा है कि अगर मैं कह रहा हूँ भाई ये जहर है, तो कह रहे नहीं जहर का कोई मसला नहीं, आप जहर की कीमत कम कर दो। भाई चीनी और नमक ये दोनों चीजें बहुत ज्यादा मसाइल। और दूसरी बात डॉक्टर साहब की मैं एड्रेस करूंगा, शुरू से मॉनिटरिंग नहीं होती। हमारे यहाँ जब बिल्कुल मर्ज बढ़ जाता है ना, तो फिर पहले तो जब हल्का दर्द होता है तो मैं फिर पानी पी लेता हूँ, फिर वो कर लेता हूँ, फिर वो टोटके होते जब वो बहुत ज्यादा सीरियस कंडीशन में होता है तब हम अस्पताल या डॉक्टर की तरफ जाते हैं, उससे वो चीज और बिगड़ जाती है। तो बेसिकली वाकई
یہ چیز ہے کیونکہ آج ہے بھی ہیلتھ کا ڈے اور ورلڈ ہیلتھ آرگنائزیشن یہ ڈے منا رہی ہے, تو اس پر میرا خیال ہے کہ بہت زیادہ فوکس کرنا چاہیے اس چیز پہ کہ سب سے بڑا جو مسئلہ ہے اویئرنیس, کہ آپ جب بیمار ہو آپ کو کہاں جانا ہے. اچھا بعض جگہ واقعی, اور اس کے ساتھ گورنمنٹ کے بعض گاؤں دیہات میں تو اسپتال ہے ہی نہیں, کلینک ہے ہی نہیں, کلینک ہے بھی تو چھوٹے کمرے کی, اس کے اندر بھی وہ عطائی بیٹھا ہوا ہے جس نے کہیں کمپیوٹر ہوگا 5 سال بعد وہ وہاں گاؤں میں آ کے ڈاکٹر بن جاتا ہے, پھر وہ ڈاکٹر کی مطلب بات کتنا کہاں تک کریں گے. ہر ہیلتھ چھوٹا سیکٹر نہیں ہے, ہیلتھ بہت امپورٹنٹ ہے. دیکھیں ہیلتھ آپ کی اکانومی بیس کرتی ہے ہیلتھ کے اوپر, آپ کی نیشن کی جو گروتھ ہے وہ بیس کرتی ہے ہیلتھ کے اوپر. آپ ہیلتھ کو چھوٹا سیکٹر نہیں سمجھے, یہ بہت بڑا ہے. لیکن پھر میں گھوم پھر کے وہیں آؤں گا, جو 2 سیکٹرز مین ہے تعلیم اور ہیلتھ, ان کو تو بالکل انہوں نے سائیڈ میں رکھا ہوا ہے. وہ کہتے ہیں بس ٹھیک ہے اللہ نے پیدا کیا ہے, اللہ نے زندگی دی ہے, اللہ کے حوالے کر دیتے ہیں, تو ہمارا ملک تو اس طرح چل رہا ہے اللہ کے حوالے. ورنہ اگر صحیح معنوں میں دیکھا جائے, اب آپ یہ دیکھ لیں, چونکہ میرے گھر کے اندر بھی ایک ڈاکٹر ہے, میری بیٹی MBBS ہے اور اب وہ US اسمبلی کے لیے جو ہے نا اپلائی کر رہی ہے. 5 سال اس نے جو پڑھا نا, میں پہلے ڈاکٹروں کو کہتا تھا کہ یار فیس اتنی فیس 3,000 روپے لے رہے ہیں, ذرا کر کے 5 منٹ تو پڑھتے ہیں 3,000 روپے لے جاتے ہیں. میں یہ ریئلائز کروں گا کہ جو ڈاکٹرز ہوتے ہیں اگر وہ تھوڑی بہت زیادہ فیس لے رہے ہیں تو اس میں یوں جسٹیفیکیشن بنتی ہے کہ میں نے پڑھائی دیکھی ہے. کتنا پڑھنا پڑتا ہے ایک ڈاکٹر کو آپ سوچ نہیں سکتے. پھر اتنا پڑھنے کے باوجود اتنا 5 سال اس نے پڑھا ڈاؤ میڈیکل سے, اس کے بعد حالت یہ ہے کہ جب وہ امریکہ میں یا انگلینڈ میں جاتی ہے تو ہماری ڈگری وہاں ریکگنائز ہی کرتے ہیں, وہ کہتے نہیں پہلے ہمارا ایگزام دو, اور ان کا ایگزام اتنا سخت ہے, اتنا سخت ہے, شروع سے شروع کرنا پڑتا ہے کہ بالکل پھر نئی ایک پڑھائی ہوتی ہے, اور اتنی ایسی اتنا سخت. تو انہوں نے اپنے سسٹمز بنائے ہوئے, انہوں نے اپنے ڈاکٹرز کی ایجوکیشن کو, انہوں نے پبلک اویئرنیس کو, انہوں نے ہر سیکٹر کو سیٹ کیا ہوا ہے. جب وہ آج ترقی یافتہ قومیں کہلاتی ہیں, وہ قومیں کوئی ایسے نہیں ہو گئی کہ صبح اٹھتے تھے اور وہ بالکل انہوں نے چلنا شروع کر دیا تھا, ان کا ملک ایسے تھا, ایسا نہیں تھا. انہوں نے ملکوں کو بنایا, انہوں نے سسٹم ڈیولپ کیے, انہوں نے اپنے تعلیمی نظام کو بہتر کیا, انہوں نے اپنے ہیلتھ کے نظام کو بہتر کیا. آج اللہ کا شکر ہے کہ کووڈ 50% سے زیادہ بعض ملکوں میں اس وقت ویکسینیشن ہو چکی ہے. صحیح, اس پہ بات کرتے ہیں, ہمارے اصل ملین میں بھی نہیں ہوئی ابھی. اس پہ بات کرتے ہیں, لیکن تھوڑا سا موڈ کو فریش کرنے کے لیے ایک اچھا سا سانگ سنواتے ہیں. ضرور, میرا بھی اجازت ہے نا؟ ہاں بالکل, محرم بھائی کی آواز بھی نہیں سنی بہت دیر سے. آدھی رابطہ تاں کہ سٹھو کلام ॿुधायूं था, पोइ वरी तव्हां सभु कचहरी कयूं था. محرم साईं वाह वाह कजो भला. तुमको देखा तो ये ख्याल आया, जिंदगी धूप तुम घना साया. دیکھا تو یہ خیال آیا, تم کو دیکھا تو یہ خیال آیا, زندگی دھوپ تم گھنا سایہ, زندگی دھوپ تم گھنا سایہ. کو دیکھا تو یہ خیال آیا, زندگی دھوپ تم گھنا سایہ, تم کو دیکھا تو یہ خیال آیا. آج پھر دل نے ایک تمنا کی, آج پھر دل نے ایک تمنا کی, آج پھر دل نے ایک تمنا کی,
آج پھر دل کو ہم نے سمجھایا، آج پھر دل کو ہم نے سمجھایا، زندگی دھوپ تم گھنا سایہ، تم کو دیکھا تو یہ خیال آیا، تم کو دیکھا تو یہ خیال آیا، زندگی دھوپ تم گھنا سایہ، زندگی دھوپ تم گھنا سایہ، تم کو دیکھا تو یہ خیال آیا۔ تم چلے جاؤ گے تو سوچیں گے، 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 تم کو کھو کے ہم نے کیا پایا، تمہیں کھو کے ہم نے کیا پایا، زندگی دھوپ تم گھنا سایہ، زندگی دھوپ تم گھنا سایہ، تم کو دیکھا تو یہ خیال آیا، تم کو دیکھا تو یہ خیال آیا، زندگی دھوپ تم گھنا سایہ، زندگی دھوپ تم گھنا سایہ، تم کو دیکھا تو یہ خیال آیا۔ واہ 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 استاد، کॾहिं कॾहिं माना ईअं दिलि ते धको हणी कढंदो आहे न, जो सफ़ा माना तबाही थी वेंदी आहे, अलाए किथे पुॼाए छॾी असांखे, असांजी दिलि चए थी लॾे वञूं हितां बसि, हाणे ॿियो छा कयूं। सो ॾाढो सुठो कलाम ॿुधाई, ॾाढो सुठी शाइरी बि हुई, सुठो अंदाज़ बि हुयो। नंढड़ी साईअ जो वक़्तु थियो आहे, तारीफ़ त घणी कयां अञा, पर साई विच में कॾहिं कॾहिं लफ़्ज़नि खे रोके वठंदी आहे। मोटी अचूं था नंढड़े ब्रेक खां पोइ, ॾिसंदा रहिजो सलाम सत। सलाम सलाम सुन, शहानी है अमन जोड़े पैगाम, मुझे सिंध के सलाम सलाम सुन। सलाम सुन में हिकु बार वरी तव्हांखे भली कार चऊं था। हूअं त असां अञा ताईं जेको आहे उन ई शहर में वरितल आहियूं, जेको कलाम पाण ॿुधोसीं मुरमनाद जे आवाज़ में, पर हाणे वरी तरतीब खे अॻिते वधाइणो आहे। अख़बार अची वई आहे मुंहिंजे हथनि में, रोज़ानी जीजल अख़बार जेका कराची हैदराबाद सखर मां हिकु ई वक़्तु शाया थींदी आहे। ख़बरूं चारूं था हूअं ई टीवी ते ॾिसो था, पर अख़बार जो वरी पंहिंजो मज़ो आहे। अख़बार जी सुर्खियुनि जे पढ़ण जो अंदाज़ ऐं या उन्हनि सुर्खियुनि जो सहर हिकिड़ो पंहिंजो ॿियो आहे। सो अपोज़िशन पार्टियुनि जो इतिहाद टुटी वियो, अॼु अख़बार में इहो लिखियलु आहे, लीड ख़बर इहा आहे, अपोज़िशन पार्टियुनि जो इतिहाद टुटी वियो, ANP PDM खां धार, पीपल्स पार्टी जो बि जारिहाणो जवाबु ॾियण जो फ़ैसिलो। इन खां सवाइ सईद गनी साहिब जो हिकिड़ो बयानु छपियो आहे त सिंध में 22 अप्रैल खां तदरीसी अमल बहाल थी वेंदो ऐं मुल्क जी कोरोना मुतासिर ज़िलनि में 8 दर्जे ताईं स्कूल बंदि करण जो फ़ैसिलो। ऐं कोरोना जी जेका सूरत हाल आहे उन हवाले सां तव्हांखे ॿुधायां त कोरोना वॻे हिकु ॾींहं में रिकॉर्ड 103 फौतगियूं, 4000 जे लॻभॻि नवां केस रिपोर्ट थिया आहिनि। इन खां सवाइ ॿियूं ख़बरूं बि अॼोकी अख़बार जो हिसो आहिनि, पोइ उन खां पोइ प्रोग्राम जो बि हिसो थी विया आहिनि। सकरण बरसां बाहि, चाचो 2 भाइटनि समेत सड़ी फोत, 20 घर बि अलाह तला सड़ी रख थी विया।
सो ट्रेनूं बंदि न थींदियूं, ग़रीब अवाम खे तकलीफ़ थींदी, वफ़ाक़ी वज़ीर इहो बि चवणु आहे। ऐं अॼु सिहत जो आलमी ॾींहुं आहे त अख़बार जीजल रोज़ानी जीजल जेका अख़बार असां करे पढ़ंदा आहियूं हिन प्रोग्राम में, सो रोज़ानी जीजल अख़बार अॼु ख़ासि एडिशन शाया कयो आहे सिहत जे आलमी ॾींहं जे हवाले सां, ऐं मुख़्तलिफ़ आर्टिकल्स बि आहिनि ऐं मुख़्तलिफ़ ॿियूं शयूं बि आहिनि जिन सां तव्हां तमामु घणा अवेयर थींदव ऐं पढ़ंदव त तव्हांखे तमामु घणी ॼाण मिलंदी। इन सां गॾोगॾु जीअं पाण तबाह किडनी इंस्टीट्यूट जो ज़िक्र कयोसीं पए त उन्हनि जो बि हिकिड़ो इश्तिहार हिन में छपियल आहे ऐं लिखियलु इहो आहे त गुर्दे जी सिहत जो मुहाफ़िज़ तबाह किडनी इंस्टीट्यूट, माना गुर्दनि जी सिहत जो मुहाफ़िज़ तबाह किडनी इंस्टीट्यूट, पंहिंजो ऐं पंहिंजनि प्यारनि ॿारनि जे गुर्दनि जी सिहत जो ख़्यालु रखो, पथरीअ जो मुकमल इलाजु करायो बिना कंहिं चीरे जे जदीद तरीन लेज़र टेक्नोलॉजी जे ज़रिए। कंहिं बि ग़ैर मामूली सूरत में फ़ौरी तौर ते असांजे बैनुल अक़वामी तालीम याफ़्ता माहिर डॉक्टरनि सां राब्तो कयो, सिहतमंद ज़िंदगीअ खे यकीनी बणायो, वक़्तु मुक़ररु करण जे लाइ अॼु ई राब्तो फ़रमायो। सो जेकॾहिं तव्हांखे कोई अहिड़ो आर्ज़ू आहे, किडनी जो को प्रॉब्लम आहे, पथरी जो को प्रॉब्लम आहे, त तव्हां तबाह किडनी इंस्टीट्यूट ते तव्हां राब्तो करे सघो था। उनजा टेलीफोन नंबर्स बि हिन में ॾिनल आहिनि ऐं अख़बार तव्हांखे पढ़णी पवंदी, रोज़ानी जीजल अख़बार जेकॾहिं तव्हांखे किथे मिले नथी त तव्हां हीअ जेको आहे सो ऑनलाइन बि तव्हां पढ़ी सघो था। रोज़ानी जीजल अख़बार गूगल रिसर्च कंदो, अॼु की ताज़ी अख़बार तव्हांखे मिली वेंदी। अॼु सिहत जो आलमी ॾींहुं आहे, तबाह किडनी सेंटर किडनी इंस्टीट्यूट जे हवाले सां बि अॼोकी अख़बार में इश्तिहार आहे, उनजा मुअज़्ज़िज़ महिमान बि असां ताईं पहुतल आहिनि इन ई इंस्टीट्यूट जा। सो अॼु थोरी देरि पहिरियां पाण डॉक्टर जहाज़िब शेख सां कचहरी कईसीं, हाणे हिन वक़्तु तबाह किडनी सेंटर जी हिकिड़ी डॉक्टर असां सां गॾु आहे हिन प्रोग्राम जे हिन लम्हनि में असांजो साथ ॾींदी, डॉक्टर लुबना, उनखे पाण भलीकार चऊं था। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। कैसी हैं? ठीक हैं जी, अल्लाह का शुक्र। बहुत शुक्रिया आप हमारे प्रोग्राम में तशरीफ लाई। जहाज़िब साहब से थोड़ी देर पहले बहुत अच्छी गुफ्तगू हमारी रही जी, और उसी सिलसिले को कंटिन्यू करेंगे। आप मुझे ये बताएं कि ये ट्रांसप्लांट पे बंदा कब आता है? किडनी इतनी मतलब वो क्या प्रॉब्लम्स हो जाती हैं कि ट्रांसप्लांट करना पड़ता है? ट्रांसप्लांट का मतलब ये है कि गुर्दा बिल्कुल ही काम करना बंद कर चुका है। खत्म हो चुका है, बिल्कुल खत्म हो चुका है और गुर्दा अब काम नहीं कर रहा। और वो बंदा जो डायलिसिस पर है, डायलिसिस पे तभी बंदा आता है जब गुर्दे काम नहीं कर रहे होते हैं। और जब परमानेंट डायलिसिस पे बंदा आ जाता है कि उसे होता है कि अब उसकी गुर्दे बिल्कुल ही काम करना बंद कर चुके हैं और अब गुर्दे के जो काम है वो डायलिसिस मशीन कर रही है। और जब डायलिसिस मशीन पर मुकम्मल तौर पे जब आ जाता है तो उस स्टेज पर जाकर फिर हम देखते हैं कि वो पेशेंट क्या जैसे उसका सर्वाइवल कितना है, वो यंग है, फिर उसको ट्रांसप्लांट का ऑप्शन दिया जाता है। पहला मरहला डायलिसिस का होता है? हाँ, पहला मरहला डायलिसिस वो ठीक है, या डायरेक्टली अगर कोई ट्रांसप्लांट करना चाहे तो? देखिए, डायलिसिस करने के लिए दो होते हैं, एक होता है एक्यूट, एक होता है क्रॉनिक। एक्यूट डायलिसिस में ये होता है कि चंद सेशन हुए, किसी को 6 सेशन हुए, किसी के 8 सेशन हुए और गुर्दा वापस काम करना शुरू कर दिया, जैसे एक्यूट शटडाउन हुआ। वापस काम करना शुरू कर सकता है, ये ऑप्शन भी है? सही जी, वो ये होता है कि आप कितनी जल्दी पहुंच गए, कितना एक्यूट उस पर कॉम्प्रोमाइज हुआ, कितना एक्यूट गुर्दे पर इंसल्ट आई, उसकी कितनी कॉम्प्रोमाइज हुआ। जैसे कि खास तौर पर वो खवातीन जैसे बच्चे डिलीवर हुए, उसमें बहुत ज्यादा खून जाया हो गया और उसके बाद गुर्दे अचानक से फेल हो गए, तो उसमें चांसेस होता है कि आप डायलिसिस कुछ अरसे किया और वापस गुर्दा काम करना शुरू कर दिया और वो बिल्कुल सेहतमंद जिंदगी गुजारते हैं। उनके लिए ट्रांसप्लांट नहीं है ऑप्शन। ट्रांसप्लांट उनके लिए ऑप्शन है जिनके गुर्दे मुकम्मल तौर पे काम करना बंद कर चुके हैं या काम ही नहीं कर रहे हैं। वो क्रॉनिक पेशेंट्स हैं, जैसे डायबिटीज था, अनकंट्रोल डायबिटीज था, उसकी वजह से हुआ, या कोई रीनल पैथोलॉजी थी, कोई उसमें कोई कॉम्प्रोमाइज था, कोई इडियोपैथिक था, कोई रीनल पैथोलॉजी है, उसमें हाइपरटेंशन की वजह से हो गया है, या कोई जेनेटिक डिसऑर्डर है, उसकी वजह से अगर रीनल कॉम्प्रोमाइज है और वो वापस अगर नहीं आता तो फिर उनको ऑप्शन दिया जाता है। अच्छा, ट्रांसप्लांट करवाने के लिए कोई उम्र की हद भी है क्या? किस उम्र की? उम्र की हद नहीं है। ट्रांसप्लांट के लिए बेसिकली आपका जो डोनर आपके पास होना चाहिए कि कौन है जो आपको दे रहा है, क्योंकि हमारे मुल्क में काफी लिटिगेशंस हैं, हर कोई डोनेट नहीं कर सकता। बहुत बड़ी बात है जी, बिल्कुल। गुर्दा डोनेट करने के लिए भी गुर्दा चाहिए, दिल जो गुर्दा जो कहते हैं ना तो वो होता है। फिर उसके अलावा क्या कुछ होते हैं ऐसा पैरामीटर्स जो डॉक्टर देखता है, वो डिसाइड करता है कि हाँ, जो ट्रांसप्लांट हम कर रहे हैं क्या उनकी बॉडी उसको एक्सेप्ट कर लेगी, उसके अपने क्या फैक्टर्स हैं,
एज वाला एलिमेंट इतना नहीं है, लेकिन हाँ जैसे बात है जो लेट एज होते हैं, जो 60 प्लस हैं ऐसे हैं, तो उनको हम ट्रांसप्लांट का ऑप्शन नहीं देते हैं। हाँ, जो यंग होते हैं जिनमें सर्वाइवल का रेट ज्यादा है, जिनकी लाइफ को लगता है कि वो ज्यादा सर्वाइव कर सकते हैं, वो डायलिसिस डिपेंडेंट ना हो, तो उनको भी ट्रांसप्लांट। अच्छा, डोनेट के हवाले से अगर बात करें तो जज्बा देखती हैं लोगों में, मेरे ख्याल से तो पाकिस्तान में इतना नहीं है कि भाई कोई अपनी जिंदगी दाव पे लगा के किसी को अपना गुर्दा दे दे। गुर्दा देन अगर अवेयरनेस होनी चाहिए इसके हवाले से, इसके लिए अवेयरनेस ये होनी चाहिए कि गुर्दा देने से मतलब ये नहीं है कि उसकी लाइफ को कोई प्रॉब्लम हो थोड़ा सा ये बता दें, क्योंकि बहुत सारे लोग ये समझते हैं कि मैं गुर्दा अगर दूंगा तो शायद मैं। अच्छा, गुर्दे के लिए ये बात होनी चाहिए कि सिर्फ अपने ब्लड रिलेटिव को दिया जाता है, ऐसा नहीं है कि हर किसी को आप बेचना जो एक मार्केट ये ना हो, हर किसी को तो इसलिए एनकरेज नहीं करना चाह रही। लेकिन हाँ, ये माइंड में बात होनी चाहिए कि अगर गुर्दा डोनेट कर देता है बंदा, तो वो दूसरा बंदा जिसने डोनेट किया है वो अपनी लाइफ ऐसे ही नॉर्मल हेल्दी तरीके से गुजार सकता है जैसे दूसरा बंदा। अच्छा। हाँ, क्योंकि आपके पास अब एक गुर्दा है तो आपको थोड़ा सा फ्रीक्वेंट हम एग्जामिनेशन जैसे क्रेटिनिन का लेवल चेक करना है, फ्रीक्वेंट कुछ डॉक्टर के साथ विजिट होते हैं ताकि अगर कोई प्रॉब्लम हो तो अर्ली डिटेक्ट हो जाए, क्योंकि उनके पास अब एक ही किडनी है। इस हवाले से अदरवाइज लाइफ ऐसे ही गुजार सकते हैं। उसी तरह खवातीन प्रेग्नेंट हो सकती हैं, बच्चे पैदा कर सकती हैं, सारे काम कर सकती हैं एक गुर्दे के साथ। सही। चलें, इसमें मज़ीद बात होगी हमारी। अच्छा, अदी लुबना अदी राबिया तव्हां मूंखे इहो ॿुधायो त गर्मीअ जी सीज़न आहे हूअं बि त लाइट मेकअप कजे या हिन मुंद में भी सफ़ा ईअं माना पाण खे चमकाए छॾिजे, ऐं फाउंडेशन वग़ैरह जे हवाले सां थोरो ॿुधाइजो त कहिड़े तरीक़े सां गर्मियुनि में त स्पेशली बिल्कुलु लाइट मेकअप कजे। अच्छा, छो त हूअं ई असांखे गर्मियुनि में पघर इलाही ईंदो आहे, त उन हिसाब सां त तव्हां फाउंडेशन बिल्कुलु लाइट ऐं ऑयली न यूज़ कयूं, छो त ऑयल ऑलरेडी असांजे फेस मां निकिरंदो आहे। सही त उहो कजे। उहो ई गर्मी पघर सां गॾु त इन करे जेतिरो घटि हुजे कम्पैक्ट पाउडर जेके अॼुकल्ह अचनि था उहो यूज़ कयो, या त बीबी क्रीम जेकी अॼुकल्ह अचनि थियूं जंहिंमें ऑयल फ्री भी होंदी। सही वो यूज करण खपन। हाणे त माने साथ इलाही माण्हू बेबी शैम्पू भी उहो था यूज कनि, क्रीम भी उहे माना बेबी शैम्पू क्रीम ये भला है, बेबी क्रीम ये बेबी कोने बीबी। अच्छा बीबी, अच्छा बीबी जी बीबी चंबो आ। सही मु समझो शायद बेबी जा ना बेबी तरी विषय थी वई ना। सही त उहे यूज करन ऐं घट भी करन, जेतिरो घट कंदी ओतिरो सही रहंदी, इजी रहंदो। सही ताहिर साहब हिकिड़ो सवाल विच में कयो हुयो त जेकॾहिं कंहिंजी ड्राई स्किन हुजे ऐं ऑयली हुजे त पोइ छा करे, ॿई गॾु हुजनि, कंबाइन हुजनि। उन जो इहो आहे त जेके असां मुंहुं धोईंदा आहियूं त उनजे लाइ डॉक्टर अक्सर ॾींदा आहिनि त हर स्किन जे लाइ तव्हांजे लाइ सुइटेबल आहे हिकिड़ो प्रोडक्ट अहिड़ो हूंदो आहे जेको तव्हां नॉर्मल स्किन हुनखे चवंदा आहियो, अधु त हिन हिसाब सां हुनखे नॉर्मल शइ यूज़ कराईंदा आहियूं। न मक़सदु चवण जो मुंहिंजो ईअं आहे त अगरि ॿ जेके ऑयली बि आहे ऐं ड्राई बि आहे त जेकी ऑयली आहिनि तव्हां उन ते उहो शइ हणो, जेकी ऑयली आहे, जेको ड्राई आहे उन ते यूज़ न कयो। सही त ड्राई स्किन ऑलरेडी ड्राई आहे, अगरि तव्हां ॿी शइ ड्राई हणंदो त वधीक ड्राई थी वेंदी। जेके तव्हांजा जेके पार्ट्स तव्हांजा ऑयली आहिनि उन शइ ते अप्लाई कयो। जीअं असां ड्राई स्किन जे लाइ जीअं हाणे अंडे जी सफ़ेदी इलाही सुठी आहे ऑयली स्किन लाइ, ऑयली स्किन लाइ तव्हां अंडे जी सफ़ेदी खे मतिलबु मेल्ट करे उन खां पोइ उनखे ब्रश सां लॻाए छॾियो उन हिसनि में जिते ऑयल थो अचे। ऐं बाक़ी जेको हिसा तव्हांजा ड्राई उन में न हणो। सही ऐं उन खां पोइ तव्हां सफ़ेदी येलो न, त उन सां बि इलाही तव्हांजी स्किन जा जेके पोर्स आहिनि ऐं जेको ऑयल आहे उहो मतलब पोर्स बंद था थी वञनि, ऑयल जेको आहे न खत्म थी वञे। कॉल आहे शामिल कयूं था प्रोग्राम में। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम, छा हाल आहे? बिल्कुलु ठीकु ठाक भेण, तव्हां ॿुधायो कीअं आहियो? ठीकु आहियो? मां हिना ठीक तव्हां ॿुधायो, मां हिना थी ॻाल्हायां। जी हिना आदि बिल्कुलु सुञातोसीं, बिल्कुलु सुञातोसीं। अदा सौ काल कया अदा सर बाबा काल ही नथो करे, छा कयो नथा कयो, तव्हां नाराज़ था थियो त तव्हां भेण नथा कयो काल। बस अज़हर साहब जी सुभाणे खां वठी अज़हर साहब जी चांहि बंदि था कयूं असां। अॻ में असांखे अदा सदफ खे असांखे जुदा करे छॾियो अथई, वरी फोन बि नथो खणे, तव्हां सां बि ॻाल्हाए नथो सहे अदा सर। बसि तव्हांखे मूंसां बि ॻाल्हाइण नथो सहे त पोइ लॻे थो मूंखे बि जुदा करे छॾियो। छा कयूं असां हिन करे टीवी स्क्रीन ते हुन फोटू ॾेखारियूं था अञा। कीअं बि करे आणियूंसि न, नथी अचे न। छा अगरि उहा लाइव ॾिसे थी उहा अचे हिन प्रोग्राम में, उन खां अधूरो प्रोग्राम हुआ अचे। सही कोशिश कयूं था, कोशिश कयूं था। मुझे क्वेश्चन है डॉक्टर साहिबा का। जी अल्लाह माफ़ी करे, मुझे अल्लाह केतिरा मुंहिंजी खाला जो क्वेश्चन आहे उहा आई आहे। उहा चए थी माना कुझु फेशियल वग़ैरह यूज़ कयां थी त माना एलर्जी थी थिए स्किन ते, चेहरे ते। अच्छा छा यूज़ करे थी? फेशियल कराए थी?
सही सही माने का भी शइ यूज करे थी ना माने एलर्जी थी थे। अच्छा अच्छा ठीक है तव्हां खे जवाब ॾियूं था तव्हां जो ई सवाल आहे तव्हां ॾेई माना रेफर थो कयां मां त एलर्जी थिए थी का बि शइ यूज़ कनि थियूं त क्रीम वग़ैरह स्किन जेकी आहे सेंसिटिव आहे उन ते का बि शइ तव्हां लॻाईंदव त उहा एलर्जी कंदी आहे इरिटेट कंदी आहे ख़ारिश वग़ैरह शुरू थी थिए उनखे उहो फेशियल न करणु खपे ऐं कंहिं सुठे डॉक्टर ॾे वञे पहिरियों पंहिंजी स्किन खे ॾेखारे त उहो डॉक्टर छा था चवनि पहिरियों स्किन सही थी वञे सही उन खां पोइ को सुठी प्रोडक्ट जेकी उनजी स्किन खे सूट कंदी हुजे छो त कुझु फेशियल सूट कंदा आहिनि कुझु माण्हुनि खे न कंदा आहिनि इलाही शयूं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जेके तव्हांखे मेकअप को तव्हांखे सूट करे थो को नथो करे ईअं ई फेशियल बि तव्हांखे जेको सूट करे तव्हां उहो चेंज करे ॾिसो उन फेशियल खां ॿियो कराए ॾिसो त उहो तव्हां ते सूट करे थो त ठीकु आहे बल्कि इलाही वञनि पिया सैलून ते त पुछा बि न कंदा आहिनि कहिड़ो फेशियल न अक्सर जेके शयूं आहिनि जेके अचनि थियूं उहे मतिलबु ओरिजिनल कोन आहिनि हुनजी कॉपीज़ हूंदियूं आहिनि या जेके एक्सपायर जेके शयूं हूंदियूं आहिनि घणो करे सभु त न कुझु माण्हू एक्सपायर शयूं बि यूज़ कंदा आहिनि जंहिंजे करे एलर्जी ऐं स्किन डार्क थी वेंदी आहे। अच्छा अभी असां वटि इलाही मसइलो इहो आहे त असां वटि इलाही माण्हुनि खे असांजे अदियुनि भेनरुनि खे ख़बर न हूंदी आहे त हुननि जी स्किन आहे कहिड़ी उहो जेका क्रीम मिली वई कंहिंजी पई आहे त उहा बि लॻाए छॾींदियूं कंहिंजे घर वेंदियूं तो वटि कहिड़ी क्रीम आहे उहा बि लॻाए छॾींदियूं उनजे करे प्रॉब्लम मां ही क्रीम वरिती आहे तूं बि हाणे तोखे बि सूट कंदी ज़रूरी न हुनजी स्किन अगरि ड्राई आहे या ऑयली आहे त हुनजी बि हुजे त पंहिंजी स्किन जे हिसाब सां पंहिंजी शयूं यूज़ कयो तव्हांखे ख़बर ज़ाहिर आहे तव्हांजी स्किन आहे तव्हांखे त फील थींदो हूंदो त ऑयल थो निकिरे या हिन में ड्राइनेस आहे या ड्राई थी वञे पेचिस था थी वञनि स्किन में त उन हिसाब सां पंहिंजी जेके शयूं आहिनि जेके तव्हां इस्तेमालु था कयो उन हिसाब सां वठो चाहे उहो फेस वॉश हुजे क्लींजर हुजे कुछ भी हुजे जेकी भी शइ तव्हां यूज़ कयो सही अगर वधीक ख़राब स्किन आहे तव्हांजी बिल्कुल सही नथी थिए त के स्किन डर्माटोलॉजिस्ट सही अच्छा ताहिर भाई आप मुझे बताएं आपकी स्किन का अच्छी स्किन का राज क्या है इतने बड़े खूबसूरत होते जा रहे हैं आप क्या करते हैं वैसे उसने रूटीन की जिंदगी में वैसे थोड़ा पानी पीने पे तवज्जो देता हूँ अच्छा और वैसे तो रूटीन है लेकिन जाहिर है कोई ऐसी खास तो चीज़ नहीं है कि बहुत फेशियल कराता हूँ या नॉर्मल जो होता है जैसे मर्द हज़रात बचे हुए हैं इस सिलसिले में हाँ ये तो है भाई बस बात ले लिया और बस निकल लिया बस अब टाइम ही नहीं होता हम लोगों के पास इतना टाइम नहीं होता ना कितना केयर करें तो जाहिर है हमें तो बस जाना पड़ता है और हमारा तो टारगेट होता है कि अपनी रोजी को देखना पैसा कमाना अपनी सर्विसेज अपने काम तो जाहिर है ये तो है ही वो कहते हैं ना एक शेर है कि वजूद जन से है तस्वीर कायनात में रंग तो जाहिर है ये तो खवातीन के लिए होता है कि मेकअप वगैरह करें और जाहिर है खवातीन की खूबसूरती कायनात की खूबसूरती है हमारे लिए काफी जैसे हम लोग नजर आ रहे हैं ऐसी नजर आनी चाहिए। अच्छा जी ये खवातीन के लिए नहीं है आप अपनी स्किन का ख्याल कर सकते हैं जेंट्स भी मेल फीमेल दोनों कर सकते हैं सन ब्लॉक तो मस्ट है हाँ ये बात आपकी सही है सन ब्लॉक तो आप घर में भी लगा सकते हैं बिल्कुल मुझे भी हल्का फुल्का हुआ है मैं ड्राइविंग कर रहा था तो मुझे जब मैं खुद ड्राइव करता हूँ दिन में तो मेरे हल्के फुल्के ना ये मेरे हाथ पे प्रॉब्लम होती है तो मेरी बेटी तो डॉक्टर है तो मुझे घर से नहीं निकलने देती जब तक वो सन ब्लॉक नहीं लगा आप लगा लिया आपने सन ब्लॉक तो फिर मैं ये बात सही है कि सन ब्लॉक तो जरूरी है खासतौर पे मर्द चूंकि सारे दिन बाहर आजकल तो मर्द भी फेशियल वगैरह करवाते हैं सब कुछ चल रहा है वही सिलसिला है भाई वो भी कराना चाहिए एक एज यंग एज में आप कराएं जाहिर अपने देखिए आप ऐसा नहीं होता कि मैं आज अपनी स्किन की केयर शुरू करूंगा और कल मुझे रिजल्ट आ जाएगा ये चीजें तो टाइम देती है तो ज्यादा बेहतर ये साल बाद 6 महीने बाद 3 महीने से पहले तो कोई रिजल्ट नहीं आता 3 से 6 कॉलर हैं ताहिर भाई वो ले लेते हैं अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम अदा कीअं आहियो बिल्कुल ठीक ठाक भेण शाज़िया तव्हां कीअं आहियो ठीक आहियो हा त मां बि बिल्कुल ठीक आहियां किथे गायब आहियो भला अदा मां बि अची नाव को शिकायत कयां छा मां इहो इन जे करे जुमलो तव्हांखे चयो सेम मसलो आहे सेम प्रॉब्लम आहे हाँ साॻियो मसलो आहे ॾिसो अज़हर साहब जे माना उनखे शाबाश ॾियो उनखे ख़बर आहे त हीअ मुंहिंजी शिकायत कंदी पोइ बि तव्हांजी टेलीफोन कॉल प्रोग्राम में शामिल कई अथई हा त बिल्कुल इहा वॾी ॻाल्हि आहे न महिरबानी आहे तेजी पर अदा ॾिसो माना मतलब हिकिड़ो असांखे मतलब जेके घर वेठी छोकिरियूं उन्हनि जे लाइ त ज़बरदस्त प्रोग्राम ॾियो था त वरी असांजो बि मतलब थिए थो त असां बि तव्हांखे एप्रिशिएट कयूं तव्हांजे प्रोग्राम में मतलब ॻाल्हायूं मां अज़हर साहब खे चई थो छॾियां हाणे हिकिड़ी गुज़ारिश थो कयां तेजी मर्ज़ी कानून तो शामिल करे असां छा कयूं भला ट्राई त कंदा आहियूं असांखे ॾाढो शौक़ु थींदो आहे मतलब प्रोग्राम ॻाल्हाइण जो सही अज़हर भाई खे गुज़ारिश कयूं था त जेको असांजो ॿियो पार्ट आहे माना 11 खां पोइ जो जेको प्रोग्राम ॾिसो आहे 12 ताईं उन में टेलीफोन कॉल्स हिकु ॿ वठी हा त वरी इहो बि ॾिसो न त मतलब व्यूअरशिप जी ख़बर पवंदी तव्हांजे प्रोग्रामनि में त ॾिसो त माण्हू ॾिसंदा त कॉल कनि था न प्रोग्राम में सही ऐं हूअं त वरी ख़बर न पवंदी तव्हां बसि ईअं प्रोग्राम करे हली वेंदा त बसि कंहिं ॾिठो न ॾिठो बाक़ी हूअं त वरी ख़बर पवंदी न त कॉल करे उनखे एप्रिशिएट कयो वञे थो तव्हांजे ज़बरदस्त माशाल्लाह एॾो ज़बरदस्त इंट्रो बि ॾींदा आहियो दुआउनि सां ॻाल्हियुनि सां
सही तो मतलब असांजी दिलि चवंदी आहे ॻाल्हाइण ते ॾाढी महिरबानी पर हाणे अॼु प्रोग्राम में राबिया आई आहे जी जी छा चवणु चाहींदो हा अदी अस्सलाम वालेकुम पर सभिनी महिमाननि खे अस्सलाम अदी कीअं आहियो बिल्कुलु ठीकु तव्हां कीअं आहियो हाँ मां बिल्कुलु ठीकु आहियां काफ़ी टाइम खां पोइ तव्हांखे ॾिसी करे ॾाढी ख़ुशी पई थिए अच्छा थैंक यू ऐं अदी तव्हांखे मतिलबु एॾो सुठो ॿुधायो पिया तव्हां त हमेशह ईंदा हुआ त ॾाढो सुठो ॿुधाईंदा हुआ असांखे अञा ताईं तव्हांजो इहे ॻाल्हियूं यादि आहिनि पर मां हिकिड़ी ॻाल्हि चवणु चाहींदुसि त तव्हां मतिलबु सवाल असीं अहिड़ा कंदा आहियूं जिन जी माना असांखे ख़बर हूंदी आहे पर तव्हां जवाब एॾा ज़बरदस्त ॾींदा आहियो जो मतिलबु लॻंदा आहिनि परफेक्ट लॻंदा आहिनि इन हिसाब सां मतिलबु हा जस्ट मतिलबु सवाल मुंहिंजो अॼु बि हिकिड़ो इहो ई हूंदो त मतिलबु ॾिसी थ्रेडिंग वग़ैरह कराइजे थी त उन सां दाणा निकिरी था अचनि जी हाँ तो उन जे बारे में ॿुधाइजो ॿियो अदा त हुई ज़बरदस्त एक्सपर्ट आहे हर सवाल जो मतिलबु हर सवाल करण जो त अदा एॾा ज़बरदस्त सवाल कयो पियो तव्हां खां त असां ॿुधूं पिया ॾिसूं पिया प्रोग्राम अदा खे त असां मतिलबु हमेशह दुआ अदा अहिड़ा प्रोग्राम अदा इरशाद खे त प्रैक्टिस थी मिलंदियूं रहनि अदा इरशाद खे प्रैक्टिस थी वई साल पूरो प्रोग्राम इन्हनि ॿुधो पूरो यादि थी वियो हुनखे मां थोरो थोरो माने कोशिशि कंदो आहियां हा जेतिरी ॼाण तव्हां खां ई वरिती आहे सब मौज़ में माण्हुनि खे ख़बर हाँ शाज़िया मूंखे जेको तव्हां थ्रेडिंग था करायो त हिन में दाणा निकिरंदा आहिनि सभिनि खे निकिरंदा आहिनि छो त जॾहिं हेयर्स निकिरनि था उनखां पोइ पोर्स खुली वेंदा आहिनि त हिन मां दाणा बि थींदा आहिनि छो त पघर थो वञे मिट्टी थी वञे त डस्ट वग़ैरह जे करे न ऐं बैक्टीरिया बि हलिया वेंदा आहिनि त उन में दाणा थियनि था छो त उहो स्किन तव्हांजी खुली थी वञे पोर्स खुली था वञनि पोइ इन जे करे तव्हां क्लींजिंग कयो सही तरीक़े सां ऐं इहो जेको मेट ऐं गुलाब जो पाणी न मिक्स करे ऐं उहो तव्हां पंहिंजी उन एरिया ते जिते दाणा था निकिरनि जिते बि वैक्स करायो था उते लॻाए छॾियो 2-3 दफ़ा मतिलबु ॾींहं में 2 दफ़ा हणो जीअं तव्हांखे टाइम मिले उहो थधो हुजे यानी फ्रिज में रखियल हुजे ऐं थधे पाणी में ठहियल हुजे सही 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 त उहो तव्हां लॻायो अगरि नीम जो पाउडर बि ईंदो आहे न एंटीसेप्टिक हूंदो आहे उहो बि त उहो बि लॻाए सघो था उन में एड करे सघो था मेट में त इलाही फ़ाइदेमंद आहे इहो तव्हांजे लाइ सो इहे कचहरियूं पंहिंजूं क़ाइमु आहिनि पाण नंढड़ी हिते साई वठूं था मोटी अचूं था ॾिसंदा रहिजो सलाम सिंध सलाम सलाम शहानी है अमन जोड़े पैगाम मुझे सिंध के सलाम सलाम जी सलाम सिंध में एक बार वरी तव्हांखे भलीकार चऊं था ख़ुशामदी त सिहत जो आलमी ॾींहुं आहे सो कचहरी कुझु अहिड़ी पंहिंजी थिए पई पोइ सिहत जिस्मानी हुजे या चहिरे जी सिहत जे हवाले सां कचहरी कयूं पिया पाण पर इन सां गॾो गॾु ताहिर साहिब सां गॾु ॾाढो सुठो ॻाईंदो पिया आहे सो ताहिर भाई कोई दिल की दवा बता दें कोई गाना शाना कोई सुना दें ऐसा कोई गाना हो जिसमें ये बातें भी हो भाई माहौल तो वैसे सेहत का है लेकिन चले अब अगर चेंज करना है तो थोड़ा बहुत एक अच्छा सॉन्ग आपकी आवाज में होना चाहिए आज के बगैर चले आपकी क्या कहने जी वाह वाह कर वाह वाह वैसे ताहिर भाई अगर दवा मिल जाए तो थोड़ी सी शेयर कीजिएगा सेम प्रॉब्लम्स हैं इधर भी बस जैसी मिलेगी तो आपको भेज दूंगा ये दवाई नहीं मिलती दिल के दर्द की दवाई नहीं मिलती यार ये बड़ा मसला है बहुत ही अच्छा सॉन्ग गाया माशाल्लाह बहुत अच्छा लगता है मतलब सारे शौक साथ साथ चलते हैं आईटी सियासत की वो जो है ना वो नज़र और गाने शाने ये वैसे जो मनमोजी लोग होते हैं वो ऐसा ही करते हैं ऐसे मैं बताऊं आपको आपने सुना होगा कि मौसीकी रूह की ग़िज़ा होती है तो बेसिकली बाज मैंने देखा है बाज मेंटल प्रॉब्लम्स में और इस तरह की टेंशन्स में और साइकोलॉजिकल कंडीशंस में और जब आप बहुत डिप्रेशन में होते हैं तो म्यूजिक भी आपकी एक मेडिसिन है सही आप बाज जगह रिकमेंड करते हैं कि जब आप ऐसे डिप्रेशन में हो तो एक खास म्यूजिक होता है म्यूजिक थेरेपी भी होती है वो भी एज ए मेडिसिन आपको थोड़ा बहुत सपोर्ट करता है सो म्यूजिक अपनी जगह एक मतलब रूह की ग़िज़ा भी है और थोड़ा सा आपको रिलैक्स भी करता है तो मैं तो ये कहूंगा कि अच्छी सेहत के लिए मतलब अच्छा म्यूजिक नहीं कोई भी फन जैसे मैं फिर मिसाल दूंगा मेरी बेटी की वो डॉक्टर है मगर वो बहुत अच्छी पेंटर भी उसकी इतनी अच्छी पेंटिंग्स हैं कि लोग देखते हैं और कहते हैं कि भाई मुझे यकीन नहीं आ रहा कि ये तो इस तरह मुझको हमें अपनी जिंदगी में अपने प्रोफेशन के अलावा एक वो काम भी करना चाहिए जिसमें हमारी रूह हो जिसमें जैसे मोहरम भाई है अब ये एक म्यूजिक कर रहे हैं और ये म्यूजिक करते हैं तो ये प्ले भी कर रहे हैं और ये सिंगिंग भी कर रहे हैं तो ये 2 अलग-अलग शो बड़े खुश नसीब होते हैं वो लोग प्रोफेशन पेशेंट मिल जाते हैं जिनको कहते हैं ना ये भी एक थोड़ा बहुत आपको रिलैक्स करता है और आपकी लाइफस्टाइल को अदी राबिया चेहरे ते मतलब जेको असरअंदाज थींदो आहे दुख परेशानी ऐं डिप्रेशन बि चेहरे ते थोरो मतलब असर छॾे थी इन्हनि खां बि पासो करे त पाण ख़ूबसूरत थी सघूं था बिल्कुलु छो त घणी गहराई में न वञूं दुख जे दर्द जे में छो त अल्लाह ताला फरमायो आहे त तव्हां मूंखां घुरो दुआ कयो ऐं अहिड़ियूं शयूं कयो जंहिंजे करे तव्हांजी जेकी डिप्रेशन वग़ैरह ख़तमु थिए तव्हां नमाज़ पढ़ो हुन खां अलावा तव्हां अल्लाह खे यादि कयो हुनजो ज़िक्र कयो
मतलब चेहरे में नूर बचे तो चेहरो घूम था पाण बार बार जीअं तव्हां अल्लाह जे वेझो वेंदा न तव्हांजे चेहरे में रौनक ईंदी ऐं तव्हांजो ग्लो थींदो जीअं जीअं तव्हां अल्लाह जे वेझो वेंदव यानी तव्हां अल्लाह खे यकीन सां ॿुधणो बि आहे हुनजो जेको हुन फरमायो आहे जेको क़ुरान में आहे उहो असांखे हुनखे फॉलो करणो आहे बाक़ी डिप्रेशन जेको माण्हू करे थो हुन सां बि डार्क सर्कल थियनि था स्किन डल थी वञे बल्कि वक्त खां अॻु में माण्हू पोड़ो थो थी वञे परेशानियूं ॾुख फ्री थी वञे इंजॉय करे माण्हू चाहे उहो आर्ट खे पकड़े म्यूज़िक खे वठे ब्यूटी खे पंहिंजी खे ॾिसे मसरूफ़ रहे पंहिंजी ज़िंदगी खे मेंटेन रखे पाण खे ख़ुशि रहे पाण के दिसी। डॉक्टर लुबना भी ऐसा संकट है। डॉक्टर साहब ऑफ एयर हमारी बात हो रही थी ख़वातीन के हवाले से, तो ये फेस्टला की प्रॉब्लम के हवाले से आप बता रही थी, तो वो भी बता दें ताकि कोई काम की चीज़ भी हमारे प्रोग्राम में शामिल हो और जो देखते हैं ख़ास तौर पर उनके लिए कोई कारामद बात हो जाए। जी ज़रूर। फिस्टुला बेसिकली एक एबनॉर्मल कम्युनिकेशन है बिटवीन मतलब दो ऑर्गन्स के दरमियान। अब वो दो ऑर्गन पेशाब मतलब मसाना और हर्म की जगह हो सकती है ख़वातीन में, या हर्म की जगह और पाखाने की जगह का आपस में कम्युनिकेशन हो गया। अच्छा। कुदरत ने सब चीजें अलग अलग बनाई हैं, लेकिन अगर कोई डिलीवरी के बाद या किसी का कोई ऑपरेशन होता है या कोई ट्रॉमा हो जाता है, कोई सर्जरी होती है, उसके बाद इन आज़ा का आपस में जुड़ जाना किसी भी वजह से और उसका प्रॉब्लम हो जाना, इसको फिस्टुला कहते हैं। प्रॉब्लम इस तरह पेशेंट प्रेजेंट करेगा या जो ख़वातीन को प्रॉब्लम होगा वो ये होगा कि यूरिन का पता नहीं चलना और लीक हो जाना। ठीक है। दूसरा, अगर पॉटी के दरमियान का मसला है पखाने की जगह, तो फिर पखाने का कंट्रोल नहीं होगा, उसमें जो गंदा मवाद है जो पखाना है वो हर्म की जगह से निकलता रहेगा, कंट्रोल नहीं होगा, जगह जो है वो गंदी होती रहेगी, नापाकी रहेगी। अक्सर जो ख़वातीन आती हैं वो इस मसले के साथ कि हमारी नमाजें ख़राब हो रही हैं, हम नमाज नहीं पढ़ पा रहे, हम कहीं आ जा नहीं सकते क्योंकि जाहिर सी बात है बदबू होती है, कहीं जाने में कबाहत महसूस करते हैं, लोगों के साथ मिलने में हिचकिचाते हैं, तो ये एक बहुत बड़ा मसला होता है और लोग काफी साल तक इस मसलों के साथ रह रहे होते हैं, ये समझते हैं कि इसका कोई इलाज नहीं है, जबकि इसका इलाज मौजूद है। एक सर्जरी होती है, वो देखा जाता है पहले कहाँ है, कितना है, कितना बड़ा फिस्टुला है, और इस हिसाब से सर्जरी होती है और जिंदगी को बड़े आसान बनाया जा सकता है। लोग ये सोचते रहते हैं कि कैंसर के बारे में तो काफी आगाही होती है, समझते हैं कैंसर ही एक मतलब वो जानलेवा बीमारी है तो कैंसर बड़ी है, लेकिन ये कैंसर से ज्यादा मसला है क्योंकि इसमें आपकी जो क्वालिटी ऑफ लाइफ है ऐसे मौजूद पे बात ही नहीं करते ना। बहुत सारे लोग नहीं बताते, बस वो चलते रहते हैं अपनी जिंदगी ऐसे चलाते। थोड़ा सा ये भी प्रॉब्लम होता है कि हम कहेंगे तो एक शर्मिंदगी होती है, फिर ये समझ नहीं आता जाना कहाँ है, फिर ये समझ नहीं आता कि वाकई ये मसले का इलाज है भी, किसके साथ डिस्कस करूं, किसके साथ। सही। तो ये प्रॉब्लम्स होते हैं और इस पर अवेयरनेस होनी चाहिए। आज हेल्थ का डे है तो इसमें लोगों को पता होना चाहिए कि ये बीमारियां हैं, उनका कोई कसूर नहीं है, हुआ है तो इसका इलाज भी मौजूद है। और इसका मतलब ये बहुत ऐसा नहीं है आपने इलाज कराया और सेकंड डे आप एसिम्प्टोमेटिक हो जाते हो, आपके मसले ये ठीक हो जाते हैं। और लोग मैंने देखा है 10-10, 12-12 साल से लोग इस प्रॉब्लम से लगे रहते हैं और मतलब आते हैं बताते हैं कि भाई 10 साल से मेरे साथ बहुत ज्यादा, उससे और ज्यादा मतलब वो तो हो गया, उससे फिर दूसरे मसले होना शुरू हो जाते हैं। अच्छा। फिर वो आते हैं कि ब्लीडिंग स्टार्ट हो गई, रैशेस होने लग गए, ये प्रॉब्लम आगे बढ़ गई, अल्सर्स बनना शुरू हो गए, फिर इनको होता है कि नहीं अब जाना चाहिए। सही अब दिखा दिया। सही मतलब ये सारी सहूलियात तब्बा में भी हैं? जी बिल्कुल, तब्बा में पर आ सकती हैं। जी बिल्कुल, ये मौजूद हैं और अल्हम्दुलिल्लाह हम सब सर्जरीज करते हैं। जो वीवीएफ होते हैं, जो ब्लैडर से फिस्टुलास बनते हैं उन्हें वीवीएफ कहते हैं, वैजाइको-वेजाइनल फिस्टुला। जो पॉटी के जरिए से बन जाते हैं उसको रेक्टो-वेजाइनल फिस्टुलास कहते हैं, और सबके इलाज मौजूद हैं और अल्हम्दुलिल्लाह सब ठीक ही होके जाते हैं। सही। अदी राबिया मूंखे इहो ॿुधायो त असां जूं अदियूं जेकी मेकअप कनि थियूं त पोइ सुबुह जो जेकॾहिं काॾे वञिणो आहे कंहिं पार्टी में, कंहिं शादी में, त मेकअप लॻियल आहे त पोइ राति ताईं उहो ई लॻियल आहे, उनजो को टाइम पीरियड बि आहे या चेहरे ते असर अंदाज़ थिए थो? ज़्यादा मेकअप जेकॾहिं घणो वक़्तु रहे थो त पोइ चहिरो ख़राबु थिए थो या ठीकु आहे? के त वरी थकिजी अची सुम्ही पवंदियूं आहिनि, मेकअप रिमूव ई न कंदियूं आहिनि। न मेकअप काफ़ी देर ताईं अगरि लॻो रहे थो त न लॻाइणु खपे, छो त अगरि तव्हां फंक्शन या इवेंट मां थी आया आहियो त तव्हां अचण सां ई फौरन पहिरियों पंहिंजो फेस क्लींज़र सां मेकअप क्लीन कयो। सही। ऐं पोइ फेस क्लींज़र लाज़मी आहे, ईअं साबुण वग़ैरह जो इस्तेमाल न, डायरेक्ट साबुण सां न धो, छो त कुझु पार्ट्स अहिड़ा हूंदा आहिनि अंदरि वहिजी वेंदा आहिनि डायरेक्ट साबुण सां धोइण सां ऐं फेस वॉश सां। त पहिरियों उनखे क्लींज़र ईंदा आहिनि, मेकअप क्लींज़र ईंदा आहिनि उनजा रिमूव करण जा, तव्हां उनखां उन सां साफ़ कयो। अगरि उहो तव्हां वटि कोन्हनि, कुझु लेडीज़ इलाही एक्सपेंसिव आहिनि, नथा वठी सघो, त तव्हां खोपरे जो तेल जेको आहे
कोकोनट ऑयल, सही सही वो तमामु सुठो आहे स्किन जे लाइ, सही सही तमामु बेस्ट आहे, ओरिजिनल। सही सही तव्हां नारियल उन जो सां तेल हा सही घाणे मां कढायो तव्हां सही सही त उन सां तव्हां पंहिंजो फेस वॉश मतिलबु क्लीन कंदव त सॼो मेकअप पूरो लही वेंदो। अच्छा माना ख़ाली जेकॾहिं इहो तेल हणूं था तॾहिं बि रिमूव थी वेंदो, माना हा, कॉटन क्लींजिंग सां जॻह या ते के क्लींजर जी जॻह ते इस्तेमालु करे हा सघे थो। वाइप सां, हा अच्छा क्लींजर जे तौर ते कोकोनट फेस ते बि लॻाए सघो घणनि था। माण्हुनि जो ख़्यालु आहे तेल आहे तरह तो ॼमाए छॾींदो मथां, न, न, न। वरी सॼो मवाद ॼमी कोकोनट वेंदो। ऑयल त माण्हू पींदा बि आहिनि, खाईंदा बि आहिनि, उनजो पूरो बॉडी खे लॻाईंदा बि आहिनि, छो त उन सां इलाही सुठो इफेक्ट थो अचे कोकोनट ऑयल सां। सही ऐं फेस ते लॻाइण सां कलर बि फेयर थिए थो, ओरिजिनल मिलावट जी ख़बर कान्हे, तव्हां ओरिजिनल कढायो सही सही ऐं उहो तव्हां यूज़ कयो, सही सही उहो तमामु माना बेस्ट। इहो बि वॾो खफ़ो आहे ओरिजिनल जे लाइ, माण्हू परेशान ओरिजिनल छो त नई असां वटि मिले नथी का शइ, ओरिजिनल कोन्हे न, त असां पंहिंजी वटि सिरनि जो अखि तेल जे ई ओरिजिनल न आहे, अलाए कहिड़ो था हणनि, वार छा थी था वञनि। जिनखे शौक़ु आहे पंहिंजी स्किन खे मेंटेन रखण जो, पंहिंजो पाण खे ख़ुशि रखण जो, पंहिंजो पाण खे अगरि तव्हां सही था रखो, तव्हां पाण खे फ्रेश फील था कयो ऐं कॉन्फिडेंट थो अचे सही तव्हांजे सही अंदरि। तव्हांजो सैलून बि आहे हैदराबाद हा में, मुंहिंजो उते भला इहे शयूं मिली वेंदियूं, माण्हू अचे त अगरि ऑर्डर ॾींदा त मिली वेंदी, ऑर्डर ते ॾुखियो कमु आहे न इहो, ॾुखियो त आहे, लेकिन मुंहिंजो पेज आहे इंस्टाग्राम ते अच्छा, न, अच्छा। राबिया स्टूडियो जे नाले सां न, ब्यूटी राबिया ब्यूटी स्टूडियो जे नाले सही सां, सही सही त मां हुन में हणंदी आहियां वीडियोस वग़ैरह ऐं हुन में कुझु रेमेडीज़ बि आहिनि मुंहिंजियूं, सही सही मेकअप जे बारे में ॿुधाईंदी आहियां। माना तव्हांखे इंस्टा ते को फॉलो करे त हा राबिया इंस्टा ते, स्टूडियो, हा राबिया ब्यूटी स्टूडियो जे नाले सही सां। सही सही करे मतिलबु सघे थो। स्टूडियो ते अचे त वरी इहे सभु शयूं बि हा तव्हां इहे सभु शयूं मां ॿुधाईंदी बि आहियां हुन में, त तव्हांखे छा लॻाइणो आहे, छा करिणो आहे, ऐं कुझु क्वेश्चन हुजनि मां लाइव बि ईंदी आहियां घणो करे हुन में ॾेखारंदी आहियां जेके शयूं माण्हुनि खे ख़बर न आहे। घणनि खे त अवेयरनेस कोन्हे न, हर इंसान खे त अवेयरनेस कोन्हे, टाइम बि कोन्हे उन्हनि वटि, सही सही त उन्हनि जे लाइ जेके जिनखे बिल्कुलु नॉलेज कोन्हे त उन्हनि जे लाइ मां इहो अच्छा टाइम जीअं तव्हां चयो त कोन्हे को, त कंहिं असांजी भेण खे जेकॾहिं किथे जल्दी पहुचणो आहे, टाइम न आहे, त पोइ पूरो मेकअप त हुन में कलाक लॻी वञनि था, त छा अहिड़ो छा कजे जो ख़ूबसूरत बि लॻे ऐं टाइम बचे? हा टाइम कोन्हे, तव्हां 5 मिंट जो मेकअप जेको करे सघो था। सभ खां पहिरियों तव्हां त चेहरा फेस त धोईंदा आहियो, तव्हां वॉश कयो था, उन खां पोइ तव्हां फौरन लिपस्टिक जेकी आहे न, हिकिड़े लिपस्टिक सां तव्हां इलाही सही सुठो मेकअप करे सघो था। अच्छा 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 लिपस्टिक तव्हां पंहिंजी चिक्स ते हणो, हुनखे ब्लेंड कयो, आइज़ जे मथां हणो, शेडो जे हुनखे ब्लेंड कयो, सही सही थोड़ो नोज़ खे हणी छॾियो हल्को, जीअं हणबो आहे लिपस्टिक सां ई सॼो सॼी लिपस्टिक खे, उन खां पोइ तव्हां हल्की लिपस्टिक पंहिंजे लिप्स ते हणो, सही सही ऐं बसि हलिया वञो। 5 मिंटनि में तयारी जो इहो फार्मूलो आहे, ज़रूरत ई न पई इहा नंढी टिप तव्हांखे, आहे। सन ब्लॉक तव्हांखे लॻल आहे, सही त इन में तव्हांखे ज़रूरत ई न पवंदी बीबी क्रीम जी या कंहिं शइ। सही 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 ॾाढो सुठो तव्हां ॿुधायो। ऐं जेकी अॼु असांजी भेनरूं तकड़ में जेकॾहिं तयारु थियणु चाहिनि थियूं त पोइ उन्हनि जे लाइ इहो ई ॻाल्हि आहे। बाक़ी त हाणे जेकॾहिं सफ़ा फुल तयारु थियणो आहे, पाण खे सिंगारणो आहे, त उनजे लाइ त वॾो टाइम खपंदो आहे। सो ताहिर भाई, सेहत की बात भी हो रही है माशाल्लाह, और थोड़ी सी बात आज के हालात आज़रा पे भी हो जाए, तो क्या समझते हैं ये पीडीएम, ये पीपल्स पार्टी, ये लड़ाई झगड़े क्या होगा, क्या पाकिस्तान का क्या होगा, आखिर हमारा क्या होगा, आवाम का क्या होगा? देखिए पीडीएम तो सिर्फ सुनते हैं कि भाई बस ये हो रहा है, वो हो रहा है, हमारे लिए कुछ नहीं हो रहा, आवाम के लिए कुछ नहीं हो रहा। पीडीएम फिलहाल तो मतलब कोमा में है। अब वो अगर जिंदा हो गई, उससे मैं बिल्कुल मुर्दा यूं नहीं कहूंगा कि जब तक बाकायदा किसी चीज को डिक्लेयर नहीं किया जा सकता, सही। उस वक्त तक सम टाइम 3-3 महीने भी जो है वो रखा जाता है बेड पे। तो पीडीएम की हालत तो ये है कि इस वक्त वो किसी काबिल नहीं रह गई है और वो कुछ भी नहीं कर रही। और बेसिकली इस वक्त जो हमें तवज्जो देनी है ना, हमारा जो, और ये अल्लाह का शुक्र है, मैं कहता हूँ इस गवर्नमेंट के लिए एक अच्छा टाइम मिल गया है कि पीडीएम इस वक्त किसी तरह किसी प्रॉब्लम में है, या वो कोमा में है, या वो बेहोश है, आपको टाइम मिल गया है। अब आपको आवाम की तरफ देखना है, अब आपको मसाइल की तरफ देखना है। सबसे पहले आज क्योंकि सेहत का आलमी दिन है, तो उस हवाले से मैं ज्यादा चाहूंगा कि हम बात करें। सही। सबसे पहले कोरोना वैक्सीन, उस पर गवर्नमेंट को तवज्जो देनी चाहिए कि चलो शुक्र है कि थोड़े दिन के लिए हमारी पीडीएम जो है वो रुखसत पे चली गई है, वो टाइम दे रही है गवर्नमेंट को, आवाम को कुछ डिलीवर करना चाहिए, आवाम को डिलीवर करना चाहिए। वैक्सीन हमारे यहाँ सबसे पहले वैक्सीन गवर्नमेंट लेवल पे होनी चाहिए, ज्यादा प्राइवेटली 12,000 की वैक्सीन जो है वो नहीं हर आदमी अफोर्ड कर सकता, तो गवर्नमेंट लेवल पे इसको प्रोवाइड करना चाहिए। और एक चीज जो मैं आज के हवाले से और मैं कहना चाहूंगा, चाइना में जो है ना हर्बल मेडिसिन जो होती हैं, उनका बाकायदा हॉस्पिटल गवर्नमेंट लेवल पे होता है। हमारे यहाँ पाकिस्तान में जो है वो हर्बल का जो है कोई भी हॉस्पिटल, आई थिंक मेरी नॉलेज में नहीं है, मे भी पॉसिबल हो तो ऐसा कोई बड़ा हॉस्पिटल नहीं है जिस पर हर्बल मेडिसिन दी जाए। वहां पर बाकायदा गवर्नमेंट, यानी जस्ट लाइक बड़े हॉस्पिटल जैसे आम मेडिसिन का एक हॉस्पिटल बड़ा होता है, तो बिल्कुल इसी तरह का गवर्नमेंट का बाकायदा गवर्नमेंट लेवल पे हर्बल हॉस्पिटल्स हैं। और आप कभी वहां पर जाएं तो अच्छे खासे लोग वहां पर होते हैं। बहुत देखिए सारी बीमारियों का हल नहीं है कि जी आप
آپ اینٹی بایوٹک دے دو, آپ ایسی چیزیں دے دو جس سے بہت سی ایسی بیماریاں بھی ہیں جو کہ ہربل سے بھی آپ کنٹرول کر سکتے ہیں. اور ایک ٹائم پیریڈ میں تو ہمارے یہاں میں جو مشورہ دوں گا اس وقت گورنمنٹ کو کہ ایک آدھ بڑے شہروں میں ایٹ لیسٹ کراچی, لاہور, اسلام آباد, پشاور, ان لیولز پہ ایک بڑے ہاسپٹلز بنائے جائیں ہربل کے, اس پہ باقاعدہ اس کی ریسرچ ہونی چاہیے اور دیکھنا چاہیے کہ کون کون سی ایسی بیماریاں ہیں جسے ہم ہربل سے سپورٹ دے سکتے ہیں, تو اس پہ آپ کے ایکسپینڈیچر بھی کم آئیں گے. عام میڈیسن آپ کو پتہ ہے کتنی مہنگی ہو گئی اب دوائیاں, آپ نے دیکھا کتنی چیخ پکار ہو رہی ہے, تو وہ علاج ذرا تھوڑا سا مہنگا بھی ہے, یہ تھوڑا سا سستا بھی ہوتا ہے, اس کے سائیڈ ایفیکٹ بھی نہیں ہوتے. تو اس طرف بھی گورنمنٹ کو توجہ دینی چاہیے کہ جس طرح چائنا میں, تائیوان میں, اور چائنا میں خاص طور پہ ہربل ہاسپٹلز بڑے بڑے گورنمنٹ کی سرپرستی میں ہوتے ہیں, گورنمنٹ انہیں رن کر رہی ہوتی ہے, گورنمنٹ اس کو چلا رہی ہوتی ہے, اس طرح پاکستان میں بھی ہونا چاہیے. صحیح صحیح صحیح, یہ ہونا چاہیے واقعی میں بھی. ننڈڑی سائی جو وقت थियो आहे नाज़िम, कम जी कचहरी अञा पंहिंजी जारी आहे, प्रोग्राम जा कुझु लम्हा अञा बाक़ी आहिनि ऐं तव्हां सां उहे गुज़ारणा आहिनि असांखे. तव्हां असां सां गॾु रहिजो, ॾिसंदा रहिजो सलाम सिंध. मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, शहानी है हमन जोड़े पैगाम, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध. जी सलाम सिंध में हिकु भेरो वरी तव्हांखे भलीकार चऊं था, ख़ुशि आमदी. तव्हांजी वॾी महिरबानी आहे, तव्हां असां सां जुड़ियल हूंदा आहियो ऐं प्रोग्राम जे आख़िरी लम्हनि में सुठो हिकिड़ो कलाम बि तव्हांखे ॿुधाईंदासीं. पर सुठा मैसेजिस बि हूंदा आहिनि असांजे प्रोग्राम में. वेंदे वेंदे जेकी असांजा मुअज़्ज़िज़ महिमान हूंदा आहिनि, का कम जी ॻाल्हि, को सनी हो, को अहिड़ो पैगाम ॾींदा आहिनि जेको पैगाम असांखे यादि रहिजी वेंदो आहे. ताहिर साहब खां आगाज़ कयूं. ताहिर साहब, आखिर में कोई मैसेज देना चाहेंगे हमारे प्रोग्राम में? वैसे भी आपके मैसेजेस अच्छे ही होते हैं. बिल्कुल. आज चूँकि वर्ल्ड हेल्थ डे है तो उस हवाले से मैं ये कहूँगा कि देखें ज़िंदगी एक बहुत बड़ी नेमत है अल्लाह ताला की, और अगर अल्लाह ताला ने हमें ये इतनी अच्छी नेमत दी है तो हमें इसकी हिफाजत भी करनी है. सही. दो चीज़ें, एक तो वाइट जो भी शुगर और नमक, इन दो चीज़ों से शुरू से ही आप ना अपनी ज़िंदगी में एक लाइफ स्टाइल ऐसा रखें कि इनसे परहेज करें, पानी ज़्यादा पिएँ, और फिर ये कहूँगा कि ज़िंदगी एक नेमत है, इसका ख्याल करें. वाह वाह वाह, ज़िंदगी एक नेमत है, इसका ख्याल रखें. डॉक्टर लुबना, आप क्या कहेंगी इस पर? बल्कि आपका अपना कोई मैसेज है तो वो भी बता दें. तबाह के हवाले से कुछ बताना चाह रही हैं तो वो भी बता दें. तमाम सुनने वालों को मैं ये कहूँगी कि तबा किडनी इंस्टीट्यूट में तमाम सहूलियात मौजूद हैं. गुर्दे के हवाले से, पेशाब के हवाले से, बच्चों का, बड़ों का, हर किसी का इलाज गुर्दे के हवाले से, पेशाब के हवाले से, उससे मुताल्लिक जो भी मसले हैं वो सबके इलाज मौजूद हैं. जदीद तरीके के इलाज मौजूद हैं. और ख़वातीन में ख़ास तौर पे अगर पेशाब के कोई भी मसाइल हैं, चाहे वो इन्फेक्शन हो, इनकॉन्टिनेंस हो, पेशाब की कंट्रोल का मसला हो, या ख़वातीन में कोई ज़नाना प्रॉब्लम के मसाइल हों, जैसे बच्चेदानी या उससे एसोसिएटेड कोई भी मसले हों, पॉटी के लिहाज से कोई मसले हों, तबा किडनी इंस्टीट्यूट में तमाम मसाइल का हल मौजूद है. अलग स्पेशलिटी मौजूद है यूरोगाइनी के नाम से. आप वहाँ आ सकते हैं, अपने आप को चेकअप करा सकते हैं, अपने आप को दिखा सकते हैं, अपना इलाज करा सकते हैं. अपने आप को मुश्किल ना बनाएं, अपना ख्याल रखें, क्योंकि आप ठीक रहेंगी तो अपने घर वालों को, बच्चों को, सबको ठीक रखें. सही सही सही. अदी राबिया, तव्हांजो छा चवणु आहे? सुठी सिहत जी त कचहरी थी वई, चहिरे खे सुठो करण लाइ कोई मैसेज? मुंहिंजो चवणु आहे त पंहिंजी सिहत जो ख़्यालु कयो जी, ऐं टेंशन ऐं स्ट्रेस वठण जी ज़रूरत कोन्हे. पंहिंजा मसला अलाह जे हवाले कयो, पाणी सभु शयूं संभालींदो आहे. सही सही. ऐं ॿियो पाणी इलाही पियो, ऐं जेको सीज़नी फ्रूट आहे, जेकी बि शयूं आहिनि उहे खाओ जेके अलाह साईं ॾिनियूं आहिनि असांखे. सही सही. सीज़न में खाइण सां फ़ाइदो सीज़न जे हिसाब सां. ऐं ॿियो इहो त सेल्फ मेडिकेशन न कयो. सही सही. माना हरू जी दवाई न खाओ जेको तव्हांजे ऐं हरू जी दवा सां गॾु ॿी बि डॉक्टर ॾे वञो. अगरि मसलो वधी न वञे, हिन खां बहितर आहे डॉक्टर खां वञो. बल्कि हरू जूं जेके क्रीमूं आहिनि उहे बि न लॻायो. हा, माण्हू इहे ॿुधाइनि था तव्हांखे त हीअ क्रीम ॾाढी सुठी आहे, हीअ सुठी आहे. ऐं ही शयूं मेल ऐं फीमेल ॿिन्हिनि जे लाइ आहिनि. सही. ईअं न त मर्द आहिनि त कुझु नथा कनि, मर्द बि करे सघनि था, छो त इहा अवेयरनेस अची वई आहे. सही सही. हा, मर्द बि हिन बराबरि जा शरीक आहिनि. अगरि उहे जेके शयूं वठणु चाहिनि, क्रीमूं आहिनि, मर्दनि जूं क्रीमूं अलॻि अची वियूं आहिनि मार्केट में. अलॻि अची वियूं आहिनि. सभई हणंदा आहिनि मर्दनि जूं, कंपनियूं अलॻि थियूं चाहनि. हाणे हुननि जी हर शइ थी वई आहे, तंहिं करे हू पंहिंजो ख़्यालु करनि, चाहे मेल हुजनि या फीमेल हुजनि, सभिनि खे करिणो आहे. माना तव्हांजो चवण मक़सदु इहो आहे त पंहिंजी घरवारीअ जी रखियल का बि माना अहिड़ी शइ माना उहा यूज़ न कनि, उहा उनजी हुजे. तव्हां पंहिंजे लाइ अलॻि क्रीमूं वठी अचो, अलॻि पंहिंजी सिहत जो ख़्यालु रखो, ब्यूटी जो ख़्यालु रखो. अदी राबिया, तव्हांजी वॾी महिरबानी. तव्हां असांजे प्रोग्राम में इलाही वक़्त खां पोइ सुठी कचहरी थी तव्हांखे ॾिठोसीं. डॉक्टर लुबना, आपका भी बहुत शुक्रिया, आप हमारे प्रोग्राम में आई. ताहिर भाई, आपका भी शुक्रिया, वैसे ही होता है, आज भी शुक्रिया अदा करते हैं. मुरम साईं, तव्हांजा त लख थोरा, ॾाढो सुठो कलाम ॿुधायो थोरी देरि पहिरियां. हाणे बि अहिड़ी उमेद कयूं था जो अहिड़ो कलाम हुजे जो असां चऊं त प्रोग्राम अञा ख़तमु न थिए. कॾहिं कॾहिं अहिड़ा कलाम हूंदा आहिनि न, पोइ दिलि चवंदी आहे त हाणे वाइंड अप जो मामिलो आहे त जल्दी में ख़तमु थी वञे, भलो आहे. पर अॼु आख़िर में को सुठो कलाम अहिड़ो ई हुजे
जो माना मज़ो अची वञे। आऊं भला नाज़िन खां मोकिलायां थो, पोइ तव्हांजो कलाम गॾियल सॾियल ॿुधूं था। इरशाद जागीरानी हिते बहरहाल तव्हां खां मोकिलाए थो, पंहिंजो पंहिंजनि प्यारनि जो, दिलि वारनि जो, घर वारनि जो, नंढनि ॿारनि जो, बुज़ुर्गनि जो, बीमारनि जो, ऐं उन्हनि जो ख़्यालु रखिजो जिन जो ख़्यालु रखण वारो केर बि कोन्हे। हयाती बख़ैर, वरी मिलंदासीं। जी लतीफ़ जी मिठी ॿोली पाण सदाईं गॾु। असी प्यार करण वारा माण्हू, असी प्यार करण वारा माण्हू। प्यार करण वारा माण्हू, असी प्यार करण वारा माण्हू, असी प्यार करण वारा माण्हू, असी प्यार करण वारा माण्हू। दरिया हुजे या सहरा, दरिया हुजे या सहरा, पर पार करण वारा माण्हू, असी प्यार करण वारा माण्हू, असी प्यार करण वारा माण्हू, असी प्यार करण वारा माण्हू। दरिया हुजे या सहरा, दरिया हुजे या सहरा, पर पार करण वारा माण्हू, असी प्यार करण वारा माण्हू, असी प्यार करण वारा माण्हू, असी प्यार करण वारा माण्हू। हाणे इहो आईनो, सिंगार 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 करण वारा माण्हू, असी प्यार करण वारा माण्हू, सिंगार करण वारा माण्हू, असी प्यार करण वारा माण्हू। दरिया हुजे या सहरा, दरिया हुजे या सहरा, पार करण वारा माण्हू, असी प्यार करण वारा माण्हू, असी प्यार करण वारा माण्हू, असी प्यार करण वारा माण्हू। तकरार 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 करण वारा माण्हू, असी प्यार करण वारा माण्हू, असी प्यार करण वारा माण्हू, असी प्यार करण वारा माण्हू। दरिया हुजे या सहरा, दरिया हुजे या सहरा, पर पार करण वारा माण्हू, असी प्यार करण वारा माण्हू, असी प्यार करण वारा माण्हू, असी प्यार करण
खेर मां उॾरे थो हरी नारी रब खे